सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवां ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे सलाम सिंध। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीरानी, मूंसां गॾु साथी मेज़बान आहे मां आहियां शाज़िया शेख। मुंहिंजी तरफ़ सां तव्हां सभिनि खे सलाम हुजे। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां, मज़े में, करार में, कुरबाश हूंदो। जेकॾहिं न आहियो त पोइ दिलि सां असां दुआ कंदा आहियूं ऐं जेकी बि दुआऊं दिलि सां कबियूं आहिनि उहे अगंदियूं ज़रूरु आहिनि इंशाअल्लाह। हयाती बख़ैर इहे जमाला अंगणनि ते तव्हांजे बि थींदा, जेकी जमाला तव्हां ॿियनि जे अंगणनि ते ॾिसी रहिया आहियो ऐं दिलि में सोचे रहिया आहियो त काश असां वटि बि अहिड़ियूं ख़ुशियूं हुजनि। सो ॻाल्हि इहा आहे त इहो ख़ुशियूं तव्हांखे तॾहिं मिलंदियूं जॾहिं तव्हां सब्र जो दामन पकिड़े रखंदव। सो सब्र जो दामन जेकॾहिं पकिड़े रखंदव त पोइ इहे ख़ुशियूं तव्हां वटि अची वेंदियूं। ईअं कॾहिं कॾहिं आउं ॾिसंदो आहियां त किथे हलंदे सफ़र में कंहिं बस में कंहिं रिक्शा जे पोयां लिखियलु हूंदो आहे त सड़ न प्यारा ख़ुदा तोखे बि ॾींदो, जलते क्यों हो प्यारे ख़ुदा तुम्हें बि देगा। सो सड़ण खां बहितर आहे त सब्र कयो ऐं अलाह साईं सभिनी खे पंहिंजो पंहिंजो मौक़ो ॾींदो। पंहिंजे वारे सां तव्हांजा वारा विञारा थी वेंदा इंशाअल्लाह। अनक़रीब तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कंदा आहियूं। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। सफ़ा मज़े में? कीअं रहिया तव्हांजा ॿ ॾींहं मोकिलनि वारा? ख़ासि तौर ते औरतुनि जे लाइ ॾाढा मसरूफ़ ॾींहं गुज़रंदा आहिनि। मसरूफ़ हूंदा आहिनि। कीअं हूंदा आहिनि मसरूफ़? थोरो ॿुधायो, छा कंदा आहियो? बसि कॾहिं कंहिंजे घर हली वेंदो आहे इंसानु, कॾहिं कोई महिमान अची वेंदो आहे, कॾहिं शॉपिंग ते निकिरी वेंदा आहियूं। ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं तव्हां कयूं। मां सम्झो तव्हां चवंदो त घर जो कमु कयो, कपिड़ा धोता ऐं वॉशिंग मशीन कढी ऐं किचन में गुज़रियो सॼो जेको आहे सो सैटरडे ऐं संडे ते महिमान आया, महिमान विया। सो ईअं घरदारीअ जी जेका ॻाल्हि कजे, सुगड़ जेकी औरतूं हूंदियूं आहिनि उहे घरदारीअ में घणियूं महारत रखंदियूं आहिनि। सो ईअं तव्हां बि कयो हूंदो। सैटरडे संडे ॾींहुं अहिड़ो हूंदो। असां पंहिंजा कमकार मर्द छॾाए वठंदा आहियूं। कॾहिं कॾहिं घर जा जेकी असां वरी ॿाहिरां कम करे वठंदा आहियूं न। ॿाहिरां कमनि में सौदो सामान थियो या का शइ ख़राबु थी, वॉशिंग मशीन ख़राबु थी त कुल्हे ते ढोई केरु वियो? असां त वियासीं। ऐं केरु कुझु बि ख़राबु न हुजे त पोइ बसि पोइ आराम, पोइ सुकून छंछरु आचर वारे ॾींहुं माण्हू वठंदा आहिनि। किन खे वरी सिर्फ़ु आचर ॾींहुं मोकल हूंदी आहे, छंछरु हुननि जी मोकल न ई हूंदी। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त सुकून बि ज़रूरी आहे, कमकार बि ज़रूरी आहिनि। कमकार वक़्त सिर लाहिजनि त भलो आहे ऐं जेकॾहिं देरि थी वेंदी आहे त पोइ कम वधी वेंदा आहिनि, कम बि वधी वेंदा आहिनि, गम बि वधी वेंदा आहिनि। जेकॾहिं अॼु जो कमु सुभाणे ते छॾींदासीं त पोइ अॼु वारो कमु बि सुभाणे सां गॾिजी वेंदो, पोइ थी वेंदा 2 कम, वरी टियों ॾींहुं बि छॾींदासीं पोइ थी वेंदा 3 कम, 3, 4, 5, 8 कम पोइ हिकु महिल उहे छॾाए न सघिबा। इनजे करे जेको बि कमु, जेका बि शइ तव्हांजी रहिजी वञे उनखे मेंटेन कंदा अचो, पाण खे बि मेंटेन कंदा रहो, पंहिंजनि शयुनि खे बि मेंटेन कंदा रहो। पोइ इन सां थींदो ईअं त ख़फ़ो तव्हांजो घटि थी वेंदो ऐं नंढा नंढा कम तव्हां जल्दी करे वठंदो। कमनि खे यको रखी न छॾियो। के औरतूं ईअं हूंदियूं न, कपिड़ा सॼे हफ़्ते जा वरी ॿिए हफ़्ते जा बि रखी छॾींदियूं आहिनि। पोइ हाणे केरु धोए? पोइ जेकॾहिं ईअं हिकु वॻो 2 वॻा जेकॾहिं धोईंदा वञो त आउं सम्झां थो वॉशिंग मशीन हलाइण जी ज़रूरत न पवंदी। हा, ईअं आहे चकर। सो बहरहाल अॼु ख़ासि ॾींहं बि आहिनि, कुझु उन्हनि हवाले सां तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। जॉन एलिया जी अॼु 18वीं वरसी आहे। जॉन एलिया तमामु घणो सुठो शाइर, लेखक, आलिम बि हुयो ऐं ज़ाहिदा हिना जेका ॾाढी सुठी कॉलम निगार बि आहे, उनजो अॻूणो मुड़ुसु बि हुयो। ऐं इन सां सवाइ मीर तकी साहिबु जेको तमामु घणो नाले वारो माण्हू हुयो, नाले वारो सहाफ़ी हुयो, कॉलम निगार, उनजो भाउ हुयो ऐं गॾो गॾु सुठो शाइर हुयो। जॉन एलिया जी शाइरी तव्हां असांखे व्हाट्सएप ते बि मिलंदी रहंदी आहे अक्सर। सो हुयो ॾाढो कमज़ोरड़ो ऐं नफ़ीसड़ो माण्हू, पर शाइरी उनजी कमाल जी हुई। शाइरी जो अंदाज़ जेको अंदाज़ बयां हुयो न, उहो चवंदा आहिनि त जे अंदाज़ बयां रंग बदल देता है वरना दुनिया में कोई बात नई बात नहीं। सो अंदाज़ बयां जेको जॉन एलिया जो हुयो उहो ॾाढो ज़बरदस्तु हुयो ऐं उनखे माण्हू तहे दिलि सां, अथाह गहराइनि सां ॿुधंदा हुया ऐं पसंदि कंदा हुया। उनजी शाइरी सिंधी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त सिंधीअ में बि इलाही दोस्तनि उनजी शाइरी ट्रांसलेट बि कई आहे, पर जेका उनजी उर्दू शाइरी पंहिंजी जेका निज ॿोलीअ में आहे उर्दू में, उहा तमामु घणी असराइती आहे, उहा तमामु घणी पाइदार आहे। इन खां सवाइ अॼु असांजे हिकिड़े 2 गुणे लेखक, 2 गुणे अदीब, शाइरी बि थी शाइरी बि कई हूंदी, पर अदीब, असांजो नसर निगार, असांजो कहाणीकार, असांजो नाविल निगार, सिंध धरतीअ जो सरमायो साईं अमर जलील साहिबु। अमर जलील साहिब जी अॼु सालगिरह जो ॾींहुं बि आहे। अमर जलील साहिब खे सभ खां पहिरियां त दिलि जी अथाह गहराइनि सां सिंध टीवी जे पूरे सथ तरफ़ां, असां तरफ़ां, ख़ासि तौर ते मूं तरफ़ां ऐं शाज़िया शेख तरफ़ां ऐं जेकी बि असांजा मोज़िज़ असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जी तरफ़ां बि ॾेई था छॾियूं। छो त जॾहिं असां ज़िक्र कंदा आहियूं न सालगिरह जो, त पोइ दिलि में इहा ॻाल्हि अची वेंदी आहे सभिनी असांजे तरफ़ां बि सालगिरह जो मुबारक हुजे। अमर जलील साहिबु सिंध जो ॾाढो ज़बरदस्त लेखक आहे। अमर जलील साहिबु जंहिंजो असुलु नालो अब्दुल जलील आहे, वलद अब्दुल गनी, ज़ात जो काज़ी आहे ऐं पाण रोहिड़ी में पैदा थियो। रोहिड़ी ॾाढो ज़बरदस्त शहरु आहे ऐं तव्हां ॿुधो हूंदो तारीख़ी शहरु आहे। सो जेका इब्तिदाई तालीम आहे अमर जलील साहिब जी, उहा रतन स्कूल खां जेको कराची में आहे उतां स्टार्ट उन वरितो। उनखां पोइ वरी नवाब शाह पढ़ण लाइ हलियो वियो।
कुझु अर्सो नवाबशाह में पढ़ियो, पोइ वरी BA वरी वापसि अची करे किथे कयईं कराची में, पोइ वरी MA इक़्तिसादियात में जेको आहे हा साईं इहो चवणु अॼु नथो अचे, इक़्तिसादियात में कयईं। सो कॾहिं कॾहिं ज़बान फिसलजी वेंदी आहे जीअं न हीअं थी वेंदी आहे। सो ॻाल्हि इहा आहे त MA हिते कराची में अची कयईं, उनखां पोइ तारीख़ में जेका आहे सा MA हिकिड़ो भेरो ॿीहर सिंध यूनिवर्सिटी मां कई हुई। सो अमर जलील साहिबु तमामु घणो लिखियो, ख़ासि तौर ते आउं तॾहिं जो ज़मानो जेकॾहिं सारियां थो त सिंधू डाइजेस्ट या मैगज़ीन जेको ईंदो हुयो इबरत ग्रुप तरफ़ां, उन में हिकिड़ो ॾाढो सुठो कॉलम लिखंदो नेठ गुंगे ॻाल्हायो। सो उन जा जेके एपिसोड्स ईंदा हुआ उहे माण्हू तमामु घणे शौक़ु चाह सां ॿुधंदा हुआ, बल्कि पढ़ंदा हुआ। पोइ के वरी बुज़ुर्ग जेकी आहिनि उहे नौजवाननि खां पढ़ाए करे ॿुधंदा हुआ त इहो छा लिखियो आहे अमर जलील। इन खां सवाइ उन जूं मुख़्तलिफ़ कहाणियूं, अरोड़ जो मस्तु बि तमामु घणो मक़बूल आहे। सो अमर जलील साहिबु तमामु घणो लिखियो। 1966 में अमर जलील साहिबु जेको आहे इंदिरा जे नाले सां हिकिड़ी कहाणी लिखी जेका नवाबशाह जे हिकिड़े मैगज़ीन में छपी हुई। 1966, 67 या 68 वारो जेको ज़मानो पाण ॾिसूं था त 67 में रेडियो पाकिस्तान ते हिकिड़ो ड्रामो हुनजो नशर थियो ऐं दरिया तोते दाह जे नाले सां, उहो तमामु घणो मक़बूल थियो हुयो। उनखां पोइ पाण फिल्म जेका लिखी ऐं फिल्मी कहाणी जेका लिखी उहा हुई नूरी जाम तमाची। नूरी जाम तमाची तमामु घणो सुठो हुनजो जेको आहे सो लेख हुयो, बल्कि कहाणी हुई जेका पिक्चराइज़ थी ऐं तमामु घणी हुनखे मोट मिली। इन खां सवाइ अमर जलील साहिबु मिठड़ा शाल मिलन, बादल फिल्म ऐं इन खां सवाइ अलबेला फिल्म ऐं खोड़ सारियूं फिल्मुनि जे लाइ कहाणियूं लिखियूं। अमर जलील साहिब जो नाम सिंधी ॿोलीअ जे मायानाज़ लेखकनि में थिए थो, मायानाज़ कहाणीकारनि में थिए थो, नावल निगारनि में थिए थो। अमर जलील साहिब खे अदबी मैदान में जंहिं आंदो उहो संदसि साथी हुयो कमर शहबाज़, ऐं कमर शहबाज़ शुरूआती ॾींहंनि में अमर जलील साहिब खे अदबी संगत जी गॾियाणनि में वठी वेंदो हुयो। पोइ शुरूअ में जेको आहे सो अमर जलील साहिब जेको पंहिंजो लिखण वारो जेको नालो रखियो उहो लिखियो हुयो जलील प्रेमी। पोइ जलील प्रेमी मां वरी पोइ जीअं त कमर शहबाज़ साहिब सां उन्हनि जी उॾसियत हुई, मोहबत हुई, दिली लॻाउ हुयो, उन्हनि सां उथ वेह हुई, उन्हनि सां गॾु घुमंदा हुआ। त पोइ कमर जो जेको काफ़ियो हुयो उहो हुयो अमर। पोइ कमर शहबाज़ मां काफ़ीअ तौरु नालो खणी करे अमर जलील साहिबु थी वियो। सो कमर मां अमर थी वियो। अमर जलील साहिबु तमामु घणो सुठो लिखियो ऐं अमर जलील साहिबु जेकी सरदार भोतार जेकी पीर आहिनि उन्हनि जे तमामु ख़िलाफ़ बि रहियो आहे, ख़िलाफ़ इन सेंस में रहियो आहे त उन्हनि सिंध खे ॿोड़ियो आहे, सिंध खे तबाह कयो आहे। इन पीरीअ मां, इन मुरीदीअ मां अमर जलील साहिब जो ख़्यालु हूंदो आहे त इन मां जान छुॾाइजे। इहे जेकी हाणे बि जेको नाज़िम जोखी साहिब जो वाक़ियो थियो आहे इहो बि सरदारी निज़ाम आहे, इहो बि भोतार को निज़ाम आहे, इहो बि वॾेर को निज़ाम आहे। अमर जलील साहिब इन हवाले सां तमामु घणा प्रोग्राम बि कया आहिनि। अमर जलील साहिब असांजे सिंध TV ते हिकिड़ो ॾाढो सुठो ख़ूबसूरत प्रोग्राम बि कंदो हुओ ऐं नशर थींदो आहे क्लासरूम जे नाले सां। सो क्लासरूम खे बि तमामु घणी चाह पाबो प्यार सां माण्हू ॾिसंदा आहिनि। क्लासरूम ॾाढो सुठो प्रोग्राम आहे ऐं सिंध TV जो ज़बरदस्त प्रोग्राम आहे। सिंध TV न्यूज़ ते जेको नशर थींदो आहे, अमर जलील साहिबु मुख़्तलिफ़ अख़बारुनि में लिखंदो रहियो आहे ऐं तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं जे नाले सां हिलाल पाकिस्तान में कंहिं ज़माने में अमर जलील साहिबु ॾाढो सुठो कालम लिखंदो, उनखे बि वॾे शौक़ु चाह सां माण्हू पढ़ंदा हुआ। सब झूठ जे नाले सां अमर जलील साहिब जो हिकिड़ो कॉलम जेको हफ़्तेवार छपो आहे जंग अख़बार में। सो इन खां सवाइ बि अमर जलील साहिबु मुख़्तलिफ़ अख़बारुनि में लिखंदो रहे थो। अमर जलील साहिब जे लेख जो, अमर जलील साहिब जी लिखणीअ जो हिकिड़ो ॾाढो सुठो अंदाज़ इहो बि आहे त अमर जलील साहिब जूं लिखणियूं वरी तर्जुमो बि थींदियूं आहिनि, माण्हुनि खे तर्जुमो करे पेश कंदा आहिनि। बहरहाल अमर जलील साहिब जी अॼु सालगिरह जो ॾींहुं आहे। अमर जलील साहिब खे दिलि जी अथाह गहराइनि सां असां तरफ़ां जनम ॾींहं जूं खोड़ सारियूं वाधायूं। अल्लाह पाक संदसि उमिरि दराज़ करे, संदसि सिहत कामिल फरमाए ऐं असां सां गॾु हुजे, तव्हां सां गॾु हुजे, मुख़्तलिफ़ इवेंट्स में ईअं ई गरजंदो रहे, ईअं ई गूंजंदो रहे, ईअं ई अंदाज़ में, पंहिंजे स्टाइल में। उनजो अंदाज़ बि ॾाढो सुफ़ियाणो अंदाज़ आहे, उनजो अंदाज़ बि ॾाढो टची अंदाज़ आहे न, सो भलो अंदाज़ आहे। सो इन अंदाज़ खे पाण सदाईं पसंदि रहूं। इन खां सवाइ ॾाढो सुठो ॿियो बि तव्हांखे किसो ॿुधाइण वारा आहियूं। उहो किसो आहे वारनि जो। वार असांजा ख़राबु थी वेंदा आहिनि, वारनि में असांजी रौनक हली वेंदी आहे, वार बेरौनक थी वेंदा आहिनि, उनजी चमक मरी वेंदी आहे। वारनि खे डिघो कीअं कजे, वारनि खे सुठो कीअं कजे। जिते माण्हू वञे स्टाइल सां ऐं उते माण्हू पुछा कनि यार वारनि खे छा हणंदो आहीं ऐं तुंहिंजा वार एॾा सिल्की, एॾा सुठा, एॾा ज़बरदस्त छो आहिनि। उनजे लाइ असां तव्हांखे हिकिड़ो मशवरो ॾियूं था, हिकिड़ी सलाह ॾियूं था त मार्केट में मौजूदु आहे डाबर आमला। सो डाबर आमला ॾाढो ज़बरदस्त आहे। कीअं ज़बरदस्त आहे शाज़िया बि तव्हांखे ॿुधाईंदी इन हवाले सां। शाज़िया छा चवंदो डाबर आमला जे बारे में? डाबर आमला हेयर ऑयल नंबर 1 हेयर ऑयल आहे, छो त हिन में कुदरती ख़ूबियुनि सां भरपूर आहे। हे तव्हांजा वार लंबा बि कंदो आहे, घना बि कंदो आहे ऐं मज़बूत बि कंदो आहे। तव्हां हिन जे मुसलसल इस्तेमाल सां तव्हांखे फ़ाइदो पहुचंदो। जीअं तव्हां इन जो इस्तेमालु तरीक़ो इहो आहे की तव्हां हिन खे मसाज कयो पंहिंजे वारनि खे अच्छी तरह, उनखां पोइ 15-20 मिंटनि लाइ तव्हां हिन खे छॾे ॾियो। डाबर आमला पंहिंजो हाणे शैम्पू बि लॉन्च कयो आहे, डाबर आमला शैम्पू,
15-20 मिनट जंहिंमहिल तव्हां ऑयल इस्तेमालु करण खां पोइ उनखे वॉश कंदव डाबर आमला शैम्पू सां त इनशाला तव्हांखे रिज़ल्ट ॾाढो बहितरीनु मिलंदो। वाह वाह। तव्हां पोइ इनखे ई इस्तेमालु कंदा रहिजो, ज़रूरु ट्राई कजो। माना इन सां वार कारा बि थियनि था, कारा बि थियनि माना था, तव्हांखे रंग करण जी ज़रूरत न पवंदी, कारा थियनि था, ड्रिगा इहो थियनि था। सभिनि खां वॾो फ़ाइदो आहे। ऐं जेको ग्रोथ जेका आहे असां वारनि जी उहा घटिजी वेंदी आहे न, हा, अक्सर उहा असांखे बि शिकायत वधिजी हूंदी आहे त भाउ वार ग्रोथ नथा कनि, त पोइ उनजे लाइ बि डाबर आमला मार्केट में मौजूदु आहे। बिल्कुलु। ऐं जेकी रेगुलर ख़ासि तौर ते लॻाइनि था त उनजे Regular लाइ अञा oiling वधीक कंदा फ़ाइदो रहो, थिए थो। बिल्कुलु। ऐं ऑइलिंग बि ॾाढी ज़बरदस्त मार्केट में मौजूदु आहे। जेकॾहिं हेयर ऑयल जी ॻाल्हि कयूं त पाए डाबर आमला हेयर ऑयल बि मार्केट में मौजूदु आहे, बिल्कुलु। जेको तेल जेकॾहिं वारनि खे लॻाइजे थो त पोइ वार चमकदार बि थियनि था, भला बि थियनि था ऐं सुहिणा बि लॻनि था, माण्हू पुछा कनि था त तव्हां इहो कहिड़ो ऑयल इस्तेमालु कयो आहे। सो डाबर आमला शैम्पू बि मार्केट में मौजूदु आहे, डाबर आमला ऑयल बि मार्केट में मौजूदु आहे। इहो लॻाइजे कीअं भला थोरो ॿुधाईंदो असांखे? बसि तव्हां उनखे हेयर छो ऑयल तव्हांजा वार जेके आहिनि ॾिसो, मां ॾिसां थो सिल्की बि आहिनि, सुठा बि आहिनि। तव्हां मूंखे ॿुधायो त डाबर आमला तव्हां यूज़ कंदा आहियो, जी, जी। सो तव्हां कीअं यूज़ कंदा आहियो थोरो ॿुधायो। बसि डाबर आमला हेयर ऑयल खे थोरो तव्हां चङी तरह अच्छी तरह मसाज कयो। मसाज करण खां पोइ 20 मिंटनि खां 25 मिंटनि ताईं हिनखे तव्हां छॾे ॾियो ताकी कुझु जड़ुनि खे मज़बूत ठाहे। उन खां पोइ तव्हां डाबर आमला शैम्पू सां ई हिनखे वॉश कयो, इनशाला तव्हांखे ॾाढो सुठो रिज़ल्ट मिलंदो। सही सही सही। सो हेयर जी जेका आहे सा केयर करणु सभिनी जी ज़िम्मेदारी आहे। हर माण्हू चाहे थो त वार सुठा हुजनि, भला हुजनि। बिल्कुलु। सो पहिरें खां वधीक जेकॾहिं ग्रोथ चाहियो था त पोइ तव्हां डाबर आमला शैम्पू ऐं हेयर ऑयल मार्केट में मौजूदु आहे। इन जूं ख़ुसूसियतूं तव्हांखे शाज़िया बि ॿुधायूं। डाबर आमला हेयर ऑयल दुनिया जो नंबर 1 हेयर ऑयल आहे। ऐं गॾोगॾु ऐं इन सां गॾु कुदरती जेकी जड़ी बूटियुनि जो इस्तेमालु थियल आहे, ख़ुशबू बि ॾाढी ज़बरदस्त आहे, भरपूर आहे। डाबर आमला तव्हांजे वारनि खे बणाए थो ॾाढो ख़ूबसूरत, सिल्की ऐं स्मूथ। जेकॾहिं वार चाहियो था, भला वार चाहियो था त पोइ तव्हां डाबर आमला जो जेको आहे शैम्पू या हेयर ऑयल इस्तेमालु करे सघो था। तरीक़ो तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे शाज़िया। ऐं इन ई तरीक़े सां जेकॾहिं तव्हां वॉश कंदो पंहिंजे वारनि खे या हेयर ऑयल लॻाईंदो त पोइ वधीक तव्हांजा वार सुठा ख़ूबसूरत बणंदा। असां वटि ख़ासि तौर ते असांजूं जेकी छोकिरियूं आहिनि, भेणियूं जेके अदियूं आऊं चवां त उन्हनि जे लाइ तमामु घणी ख़ुशख़बरी आहे या त वार वॾा कीअं थियनि। उन्हनि खे इन ॻाल्हि जी तमामु घणी ॻणती हूंदी आहे त सुठा वार भला वार कीअं कजनि। सही ॻाल्हि आहे, वारनि सां लुक तव्हांजो सुठो ईंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सो 20-30 मिंट जे लाइ जेकॾहिं तव्हां वार ॾाढा सुठा बहितर बणाइणु चाहियो था त पोइ 20-30 मिंट जे लाइ तव्हां इहो अप्लाई करे सघो था। बिल्कुलु ईअं न। सो हिते नड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे, पाण मोटी अचूं था त वरी डाबर आमला जूं ख़ुसूसियतूं फ़ाइदा तव्हांखे ॿिया बि कुझु आहिनि उहे ॿुधायूं था। मोटी अचूं था त मौज़ महिमान सां तव्हांजी कचहरी बि करायूं था। ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं असली आमला जेकॾहिं को आहे त उहा आहे डाबर आमला। डाबर आमला उनजो रिज़ल्ट फौरी तौर ते जेकॾहिं तव्हां वठणु चाहियो था त 20-30 मिंटनि जे लाइ तव्हां लॻाए छॾियो, उन खां पोइ उनजो रिज़ल्ट ॾिसो। ऐं शैम्पू बि मार्केट में मौजूदु आहे। डाबर आमला हेयर ऑयल त जग मशहूरु हेयर ऑयल आहे ऐं असांजूं अदियूं भेणूं इस्तेमालु बि कंदियूं आहिनि। ऐं वार उन्हनि जा जेकॾहिं सिल्की ऐं सुहिणा आहिनि त उनजो सबबु इहो आहे त उहे डाबर आमला यूज़ कंदा आहिनि। सो हाणे असां मौज़ महिमान न वरूं था जेके असांजे प्रोग्राम में पहुची चुका आहिनि। मुख़्तलिफ़ इशूज़ ते पाण ॻाल्हाईंदा आहियूं ऐं तव्हां ताईं ॼाण पहुचाईंदा आहियूं। अॼोको प्रोग्राम ॾाढो सुहिणो थींदो छो त मौज़ महिमान बि ॾाढा सुहिणा ख़ूबसूरत ऐं सुठी ॼाण वारा असांजे प्रोग्राम में पहुची चुका आहिनि। सभ खां पहिरियां तारीफ़ करायां थो थर जे इशूज़ ते पाण ॻाल्हाईंदासीं ऐं जनरल जेकी टॉपिक्स आहिनि उन्हनि ते बि पाण सुठी कचहरी कंदासीं। सूमरो ख़ान निरड़ी साहिब सां गॾु आहे, उनखे असीं वेलकम चऊं था। सभ खां पहिरियां सूमरा साहिब ख़ुशि आहियो त ठीकु आहे, बड़ी महिरबानी साईं। तव्हांजो नालो ॾाढो ज़बरदस्त आहे, हिकु त नालो सूमरो, ॿियो ज़ातियो निरड़ी, माना ॿई कम थी विया। कंहिंखे जेकॾहिं तव्हां चओ साईं मां सूमरो थो ॻाल्हायां त उहो चवंदो ज़ातियो सूमरो ॻाल्हाए। वाह वाह। असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उनजो नालो वकील आहे, पाण वकील न आहे, जंहिंजे फ़ोन कंदो आहे चवंदा साईं वकील थो ॻाल्हायां, रिजी वेंदा आहिनि माण्हू। सुभाणे तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। उन सां गॾो गॾु यूथ अफेयर्स ऐं शहरी इशूज़ ते ॾाढी सुठी कचहरी करण जे लाइ असां सां हमज़ा रहमान बि गॾु आहे, उनखे बि भलीकार चऊं था। हमज़ा जी बहुत शुक्रिया प्रोग्राम में आए, थैंक यू सो मच। हिन पासे जेकॾहिं शाज़िया निगाह विझूं था त असांजो ॾाढो सुठो मानाइतो दोस्त ऐं डिप्टी मेयर आहे पीस पाकिस्तान जो, सियासी तर्जिया निगार बि आहे, महांगाईअ जे लाइ बाक़ाइदा आवाज़ उथारण वारो असांजो साथी, एतिजाज बि करण वारो आहे 14 तारीख़ ते। सो इन हवाले सां हुन सां कचहरी कंदासीं। महांगाईअ ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे, ग़रीब माण्हू ॾाढो परेशान आहे। सो इन हवाले सां बि जेको करंट इशू आहे इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। भलीकार चऊं था रिफ़त सलीम कुरैशी साहब के। सर जी कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह, दुआएं आपकी, आप खैरियत से? बिल्कुल ठीक ठाक, बहुत शुक्रिया। आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए ऐं कलाम असांजे प्रोग्राम में हूंदा आहिनि ऐं सुठा कलाम हूंदा आहिनि, सुठा फ़नकार असांजे प्रोग्राम में हूंदा आहिनि। अॼु बि ॾाढो सुठो सेबतो फ़नकार, नौजवान फ़नकार असां सां गॾु आहे जंहिंजो नाम आहे अली समो।
सो उनखे वेलकम चऊं था। अली समय साहिब जी ख़ुशूसियत इहा आहे त हीउ ॻाईंदो पिया आहे वरी पचाईंदो पिया आहे। तव्हां चवंदो त राग खे पचाईंदो आहे, राग खे न पचाईंदो आहे, हीउ खाधा पचाईंदो आहे। सो हीउ ॾाढो सुठो शेफ पिया आहे। सो हिनखे वेलकम चऊं था। अली साहिब कीअं आहियो, ठीकु आहियो? वालेकुम सलाम, महिरबानी, अल्लाह जो करम। तव्हां कीअं आहियो, ख़ुशि आहियो? बिल्कुलु ज़बरदस्त। सभ खां पहिरियां तव्हांखे मुबारक एतिरे ख़ूबसूरत स्टूडियो में। अच्छा, मूंखे मां फर्स्ट टाइम आयो आहियां, तमामु ख़ूबसूरत तव्हांजो सेट आहे ऐं तव्हां वांगुरु ख़ूबसूरत सेट आहे। सो महिरबानी तव्हांजी। इन सेट बि ॾाढो ख़ूबसूरत आहे। असां बि सेट आहियूं, तव्हां बि सेट आहियो। लख तोरा तव्हांजा। सो उस्ताद मरम नाज़ बि असां सां गॾु हूंदो आहे, असांजो घर भाती आहे। बिल्कुलु। सो छो त रोज़ु असां सां गॾु हूंदो आहे त इन करे घर भाती हिनखे पाण चवंदा आहियूं। उस्ताद कीअं आहियो, ठीकु आहियो? परे परे खां सलाम आहे। वाह वाह, वधीक वरी ॿुधणो वरी अली समय जो कलाम आहे, बाक़ी परे परे खां सलाम आहे। सो सब खां पहिरियों आगाज़ कयूं था असां। ये रिफ़त सलीम कुरैशी साहब, आप माशाल्लाह बहुत अच्छा कर रहे हैं। वैसे कोई तो है जो आवाज़ उठाए, कोई तो है जो मैदान में आए, कोई तो है जो सड़क पे आ जाए, सड़कों पे आ जाए। वैसे सड़क पे तो आ गए हम, इतनी महंगाई है, सड़क पे ही आ गए, सड़कों पे सब मिल के आ जाए। मर रहे हैं। हाँ, तो महंगाई के लिए क्या इक़दाम उठा रहे हैं आप? एहतजाज वगैरह कर रहे हैं? एहतजाज करने जा रहे हैं, एक पीस वॉक करने जा रहे हैं हम, मुजाहरा करने जा रहे हैं गवर्नर हाउस तक, कराची प्रेस क्लब से। 14 तारीख को 2:30 बजे। और वहाँ पे गवर्नर हाउस पे हम 2 घंटे का धरना भी देंगे वहाँ पे, और कोशिश ये करेंगे कि गवर्नर साहब खुद आके इस धरने में बैठे और वो ये खुद माने, इकरार करें कि हाँ महंगाई बहुत है और हम लोग कुछ नहीं कर पा रहे। तो आप लगेंगे कि आप अवामी नुमाइंदे हैं। सही सही सही। बिल्कुल। और बहुत से लोगों ने सवाल किया कि आप वजीर आला हाउस क्यों नहीं जा रहे, तो मैंने उनको जवाब ये दिया कि भाई गवर्नर जो है वो वफाक का नुमाइंदा होता है। हमें अगर कोई पैकेज चाहिए तो वो वफाक से मिलेगा, सूबाई नहीं दे सकते। ये जो तमाशा कल से शुरू किया इन्होंने कि यार वो पीपल्स पार्टी का काम है, वो करें, अब इलाकों के सूबों को इख्तियारात मिल गए तो उस हवाले से वो लोग अब सब कर सकते हैं। तो भाई ऐसा कुछ नहीं है, पैकेज तो आप नहीं देना है, रिलीफ पैकेज सिर्फ और सिर्फ वजीर आजम दे सकता है और कोई नहीं दे सकता। और रिलीफ पैकेज खान साहब को देना पड़ेगा, वरना खान साहब अगले इलेक्शन को भूल जाए। सही सही बात है, सही है। खान साहब भूल जाए भाई अगले इलेक्शन को। ये कुरैशी साहब ये फरमा रहे हैं। बिल्कुल सही। खान साहब तरीक़ो इहो कयो आहे त पहिरियां जीअं पेट्रोल वधियो न, 8 रुपया वधियो त ॾिठईं त को एतिजाज न थियो, का अवामी मज़ाहिमत न थी, इन करे रहंदो वरी 10 रुपया वधाए छॾियईं, 8-10 रुपया वरी वधियो। सो जेसीं ताईं रोडनि ते पाण न ईंदासीं या जेसीं ताईं अवाम पेट्रोल का ऐसा इशू है, आपने अच्छी बात की, पेट्रोल पे अब पैसे जब कम होंगे ना तो हमारे मुल्क में पेट्रोल पे पैसे कम नहीं किए जाएंगे, और ना जो है जो चीजों पे पैसे बढ़े ना वो कम होंगे। यहाँ पे बढ़ता पेट्रोल पे और कीमत सर चीज की बढ़ जाती है, यानी आपने कपड़ा भी खरीदने जाना उसके पैसे बढ़ गए। सही सही। माना हाणे पेट्रोल भी दरे 150 रुपए जो आहे, खंड डॉलर और एक बराबर आ गया पेट्रोल, डॉलर और पेट्रोल एक बराबर आ गया। सही हो गया ना। और खान साहब कह रहे थे मैं डॉलर नीचे लाऊंगा, वो नीचे लिया, पेट्रोल किस बराबर लिया है। सो खंड भी 150, पेट्रोल भी 150, ॿियूं शयूं 150, हर माल 150 रुपया। हर माल 150। खान साहब के 150 फिगर पसंद आया। हाँ, थी सके तो ईअं हुजे। बराबर कचहरी अञा कयूं था कंटिन्यू। असां सां गॾु सुमरू खान नेड़ी साहिब आहे। सुमरा साहिब छा हाल वाल आहे? थरपारकर जो पंहिंजो त हाल वाल तव्हां खां वठी चुकासीं। थरपारकर कीअं आहे, ठीकु आहे? जी जी फर्स्ट क्लास। या मसला मसाइल आहिनि अञा? मसला मसाइल पंहिंजी जाइ ते आहिनि। कहिड़ा मसला आहिनि वधीक जेकी माना थरपारकर हल करण जहिड़ा आहिनि या हल करे सघनि था, जंहिंजे आवाज़ उठा अचे? असां रहूं उमरकोट में पिया। अच्छा अच्छा। जी हा, सही सही। उमरकोट ऐं थरपारकर ॿिन्ही जे संगम ते उमरकोट जो शहर आहे। सही सही सही। उमरकोट में को मसलो न आहे, माना टेंशन न आहे? न मसला त पंहिंजी जाइ ते आहिनि। तव्हां चओ न थरपार अची, मां उमरकोट में त रहूं, मूंखे ख़बर न आहे वॻे। हा, उमरकोट में थरपारकर जी एतिरी न आहे जेतिरी उमरकोट जी वधीक सही आहे। सही सही। उमरकोट में हूअं उमरकोट में कहिड़ियूं एक्टिविटीज़ तव्हां कयो था? सोशल एक्टिविटी? हा, जीअं हूं बाय प्रोफेशन त एजुकेशनल मैनेजमेंट सां अच्छा ताल्लुक़ आहे। अच्छा अच्छा। स्कूल एजुकेशन सां, जीअं सही प्राइवेट स्कूल एजुकेशन सिस्टम आहे। सही सही सही। ऐं उन सां गॾोगॾु सोशल लेवल ते रोटरी इंटरनेशनल सां आहे। सही सही। रोटरी क्लब उते उमरकोट में रोटरी क्लब आहे, उनजो मेंबर आहियां, प्रेसिडेंट थी रहियो आहे, असिस्टेंट गवर्नर थी रहियो आहे। वाह वाह वाह। हाणे नेक्स्ट ईयर टेन्योर अचे पियो, उनमें डिप्टी गवर्नर थींदुसि। अच्छा अच्छा। एॾा उहिदा वठी चुका? जी बसि इहे सभु सोशल वाह 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 कम जे लाइ। पोइ सोशल एक्टिविटी तव्हांजी पंहिंजी आहे कहिड़ी? माना इहे त तव्हां उहिदा ॿुधाया, छा कंदा आहियो सोशल? असल में हाणे इहो उनजे लाइ थोरो रोटरी इंटरनेशनल खे सम्झण जी ज़रूरत आहे। हुनमें को 6 एरियाज़ आहिनि जिन में उहो कमु करे पियो। एजुकेशन आहे, हेल्थ आहे, अच्छा उनजे अंदरि इकोनॉमिक डेवलपमेंट आहे, सही, हेल्थ एंड हाइजीन आहे, हुनमें वाटर एंड सैनिटेशन आहे, पीस एंड कॉन्फ्लिक्ट रेजोल्यूशन आहे। हाणे हींअर 7 जेको उनजे अंदरि मिलायो आहे उहो आहे इन्वायरमेंट। अच्छा। हिननि एरियाज़ में सही सही कमु करे पियो। सही सही सही। इन्वायरमेंट ते बि कमु कयो पिया? इन्वायरमेंट ते कमु करे। सही सही। इन्वायरमेंट त हूअं थरपारकर जो ॾाढो साफ़ सुथरो सुठो आहे, सुहिणो आहे, लेकिन उन हवाले सां आहे, लेकिन इन्वायरमेंट जा ॿिया बि आहिनि। अच्छा, ॿिया कहिड़ा? ग्लोबल वार्मिंग आहे, जंहिंजे लाइ मिसाल प्लांटेशन जी ज़रूरत आहे। अच्छा अच्छा। सही सही। हूं त आहे। पाणीअ जो मसलो? हा, पाणी जा उमरकोट में अचे पियो पाणी?
जी उमरकोट में पानी जो मसलो त हल आहे न हाँ उमरकोट में पानी जो मसलो हल सही, कोन थर पार कर में आहे लेकिन सही सही माना जेकी पोयां इलाइक़ा आहिनि या पुछड़ी जा जेकी इलाइक़ा आहिनि पोइ ते जेकी हाँ थर इस्लामकोट पार या कर तो वॾो एरिया आहे न सम्झो त उमरकोट खां वठी नंगर पार्कर सही सही तक़रीबन 200 किलोमीटर ताईं इनजी लेंथ आहे सही सही थर पार्कर डिस्ट्रिक्ट जी सही 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 इन जे करे माना मसला वॾो एरिया आहे मसला वधियल आहिनि सही था चओ सही था चओ आपके तवज्जुह से मैं थरपारकर पे बात करना चाहूँगा 1 मिनट सिर्फ कि आप थरपारकर के पास हैं और थरपारकर पे रोटी कपड़ा मकान तो मेरे ख्याल से मिला ही नहीं 73 सालों में। बस रोटी कपड़ा मकान तो पूरे पाकिस्तान का एक इशू है मगर वहाँ से तो हमेशा सीट लेके जाते हैं उसके बाद भी हाँ, वादे तो वफा होते ही एनजीओ नहीं वाले किसी आते के भी। हाल हुआ सही एनजीओ है वाले आते हैं कभी कभार वो रोटी दे के जाते हैं जी कपड़े भी दे के जाते चप्पलें नहीं है हैं लोगों के मकान पास नहीं है पहनने बाकी को। बिल्कुल सही, बच्चे की पढ़ाई बढ़िया छोड़े लगा। चप्पल नहीं है सर, बच्चे वो के पास पहनने को। बहुत बुरी वो हालत है पैसा कहाँ जाता है जो एनजीओ वहाँ के नाम पे लेती हैं। सही बात है पूरे पाकिस्तान की ये सूरत हाल है इनका भी चेक एंड बैलेंस रखना पड़ेगा। बिल्कुल सही था जो हमजा जी मुझे ये बताएं कि आजकल का नौजवान खास तौर पर उनके हवाले से शाजिया आपसे पूछेंगे कुछ। यूथ अफेयर्स पे आपसे बात करते हैं। आजकल के जैसे नौजवान हैं उनका सबसे बड़ा मसला है मेरा ख्याल है जो एक तो बेरोज़गारी की वजह से लोग ड्रग्स की तरफ ज़्यादा जा रहे हैं, डिप्रेशन की तरफ, एंजाइटी बहुत बढ़ गया। क्या आप इस बारे में कुछ कहना चाहेंगे? थैंक यू। पहले भी हम लोग इसके ख़िलाफ़ आवाज़ उठाते रहे, सेशंस करते रहे एंटी नार्कोटिक्स के जो नौजवान तबका हमारा नार्कोटिक्स की तरफ जा रहा है वो ना जाए, क्योंकि जिस तरह बात बेरोज़गारी की चल रही है और जो हालात हमारे वतन अजीज़ के हैं उनकी वजह से बेरोज़गारी जितनी बढ़ गई है नौजवानों में वो आम है, तो ज़रूरत है इस तरह के प्रोग्राम्स की कि जिनमें सबसे पहले यूथ एम्पावरमेंट्स की बात की जाए। मैं पहले भी ये बात अर्ज़ कर चुका हूँ कि एक रिसर्च के मुताबिक जहाँ 45% यूथ का रेशो हो तो उस मुल्क को तरक्की की राहों से कोई रोक नहीं सकता। बिल्कुल। लेकिन अफसोस के साथ कहना पड़ता है कि हमारे इस वतन अजीज़ में 65% यूथ रेशो है, लेकिन उसके बावजूद भी हम लोग किस तरफ जा रहे हैं, क्या कंडीशंस हमारी बन गई हैं। अब मसला ये होता है कि अगर कोई नौजवान निकलता भी है बाहर यूथ एम्पावरमेंट्स पर काम करने के लिए तो घूम फिर कर उन्हें एक ही टारगेटेड एरिया उन्होंने बनाया हुआ है, पोवर्टी पर काम करना है। पोवर्टी राशन बांट दिया, राशन डिस्ट्रीब्यूशन। मेरा पर्सनल ओपिनियन ये है कि आप किसी भूखे को मछली खिलाने से बेहतर है उसे मछली पकड़ना सिखाएं। बिल्कुल। इस तरह के कोई आप सेशंस रखें जिसमें वो खुद एम्पावर हों, अपने दम पर कुछ कर सकें। उसके लिए हम लोग बीइंग अ चेयरमैन ऑफ फिक्र पाकिस्तान फाउंडेशन हम लोग सेशंस करते हैं, अवेयरनेस सेशंस हमारे पास होते हैं जिसमें मज़ीद आगे टैलेंट शोज़ हमारे पास होते हैं। बेरोज़गारी तो बढ़ गई है लेकिन कुछ टैलेंट्स हमारे अंदर ऐसे मौजूद होते हैं जो हमें खुद मालूम नहीं होते। उन टैलेंट्स को अगर हम उजागर करें तो बेरोज़गारी का हम सामना कर सकते हैं, खुद से बहुत कुछ कर सकते हैं। तो इसके लिए हम लोग सेशंस अल्हम्दुलिल्लाह कर रहे हैं। लास्ट जो मंथ हमारा पूरा गुजरा है वो कुछ सेशंस हमारे हुए हैं और इसी के साथ साथ रोटरी की सर ने बात की, मैं भी मेरे ख़ास रोटरी क्लब का हिस्सा हूँ। तो रोटरी क्लब के ज़रिए भी इन चीज़ों पर सारे काम होते हैं और रोटरी क्लब तो रोटरी एक बहुत बड़ी इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन है। जिस तरह आपने कहा कि किसी को मछली पकड़ना सिखाना चाहिए, मतलब आपका कहना है कि काम करना सिखाना चाहिए, तो आपने कुछ लोगों को सिखाया है, कुछ ऐसी मिसाल हो जो आपने कायम की हो? बिल्कुल, ऐसे अल्हम्दुलिल्लाह कई सारे लोग हैं। मैं पहले जिक्र कर चुका हूँ, एक मेरा स्टूडेंट है बीइंग अ टीचर फैज़ान झंडीर। अच्छा। वो बच्चा माशाल्लाह आज बहुत अपना एक नामवर स्पीकर है। अच्छा। इसी तरह शहर से हमारे एक बच्ची है भी नई ताज़ा उभरी है, फ़ायज़ा ज़हूर, उसके साथ मुक़द्दस रहमानी जो अपना नाम एक बना चुके हैं ख़ास शहर में और इंशाल्लाह आने वाले वक्तों में उनको ऑल सिंध के प्लेटफॉर्म पे हम लेकर आएंगे। अच्छा। इस तरह से बहुत सारी मिसालें हैं, अगर मैं नाम गिनवाऊँ तो शायद बहुत सारे नाम्स हो जाएंगे। तो अल्हम्दुलिल्लाह जिस मोटिव पे हम लोग निकले हैं वो तो हम काम कर रहे हैं, लेकिन मसला है कि यूथ हमारी समझती थोड़ा देर से समझती है, मेहनत आपको बहुत करनी पड़ेगी। हाँ, मेहनत बहुत है, बस जहन में एक चीज़ बिठाई हुई है। आजकल एक बड़ा मसला है यूथ का। सर से मेरी इस बात पर बात हो रही थी कि बगावत का बड़ा शौक़ हो गया यूथ को। बिल्कुल। और सिर्फ 2-3 बागियों की कोटेशंस पढ़ ली, वो भी सिर्फ फेसबुक पर, मुताला कोई नहीं है, बस वो अपने आप को अंदर बागी बना लिया और बगावत की डेफिनेशन भी उन्हें नहीं पता। बिल्कुल। और वो इनकलाब लाने को समझते हैं कि बस स्टेट के ख़िलाफ़ बात करो इनकलाब आ जाएगा। तो यूथ का ये बड़ा मसला हो गया है। मैं सिर्फ इस प्लेटफॉर्म से यूथ को यही मैसेज दूंगा कि बगावत हम बाद में कर लेंगे, इनकलाब भी हम ले आएंगे, पहले हम अपनी ज़ात को संभाल लें।
पहले हम खुद क्या हैं हम उसको देख सही। लें। सही सही। अच्छा कुरैशी साहब मुझे ये बताएं कि ये जो एहतजाज करने जा रहे हैं तो एतमाद में ले लिया साथियों को, दोस्तों को, वो लोग आपके साथ आएंगे, तफसीलन थोड़ा सा बता दें। जी जी। कितना क्राउड जमा करने का इरादा है? नहीं अल्लाह ने चाहा तो बहुत अच्छा क्राउड जमा होगा, क्योंकि सबकी परेशानी है। और मेरा यही कहना है कि अब नहीं तो कब निकलोगे, ये वक्त है, बाहर आना पड़ेगा अपने लिए आप लोगों को। नहीं आएंगे तो ये आप लोग फिर चक्की पीसते रहेंगे। सही सही। तो मेरे साथ इस तरह हुआ कि कराची की कोई 10-12 NGOs मेरे पास मिल के आई और उन्होंने कहा कि आपको हम सरवाई देते हैं और आप इसके ऊपर जो है कोई हमें बताएं किस तरह हम करें सही कोई काम। तो मैंने कहा इसके ऊपर सबसे पहले हम एक वॉक रख लेते हैं गवर्नर हाउस तक, वहाँ बैठ जाते हैं 2 घंटा धरना देके। तो गवर्नर साहब का क्या कहना है वो भी सामने आ जाएगा, खान साहब की बातें तो सामने है ही। तो कोई तहरीक इंसाफ से कोई भी ऐसा बंदा है जो इस बात को रिगार्ड कर रहा है, या सब खान साहब की तरह जो है बेहिस हुए हैं कि नहीं कुछ भी नहीं, कुछ हुआ ही नहीं, घबराना नहीं है, अभी सब सही हो जाएगा। तो वो करते करते 4 साल हो गए, 1 साल रह गया खान साहब का, और ये जाते हुए बोलेंगे घबराना नहीं, मैं चला गया। उसके बाद फिर हमारे सर के ऊपर वही लोग मुसल्लत हो जाएंगे और वो कहेंगे कि खान साहब ने किया था, ये सब किया, ये सब किया, ये सब किया, और उनके खिलाफ भी FIR बनेंगी जो 73 सालों से होता हुआ है इस मुल्क के अंदर। और फिर आप, मैं कहता हूँ कि आप में से, हम में से, जर्नल में से, जजेस में से अब लोगों को निकल के आना पड़ेगा, पढ़े लिखा तबके को आना पड़ेगा, चाहे वो मुतवस्सित तबके से हो या किसी भी शोबे से हो। आपको भले सियासत नहीं पसंद है कोई बात नहीं, मगर आपको अपने पाकिस्तान के लिए ये कड़वा घूंट पीना पड़ेगा, आपको आना पड़ेगा सियासत में, तभी इस मुल्क का कुछ सही हो सकता है। वरना आप भूल जाए इस मुल्क के अंदर कुछ भी सही होना नामुमकिन हो गया। सही सही। एक छोटा सा वक्फा ले लेते हैं, उसके बाद कंटिन्यू करेंगे गुफ्तगू को। नड़ी साई जो वक्त है शाजिया जी, साई वठूं जी वठो इजाज़त जी जी इजाज़त न बिल्कुल भी न नेड़ो ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। चांहि बि असांखे मिली वई आहे, असां पी बि छॾी आहे, अधु चांहि अञा रहे थी। सो इन अधु चांहि पीअण जे लाइ आउं चवंदो मूंखे फ़ाइदो हुजे, सुठो कलाम हुजे। पर इन खां पहिरियां वरी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं त नंबर 1 जेको आयल आहे, जेकॾहिं कोई हेयर ऑयल आहे त उहो डाबर आमला आयल आहे। सो इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो, जेकॾहिं तव्हां वारनि जे जड़ुनि खे मज़बूत करणु चाहियो था, ॿाहिरियां वरी ख़ूबसूरत करणु चाहियो था वारनि खे, त पोइ डाबर आमला हेयर ऑयल मार्केट में मौजूदु आहे। उन शैम्पू बि अची वियो आहे, डाबर आमला शैम्पू बि आहे, उहो बि तव्हां लॻाए सघो था। सो फौरी रिज़ल्ट, चमकदार सुठा भला वार करणु चाहियो था त पोइ डाबर आमला शैम्पू ऐं हेयर ऑयल मार्केट में मौजूदु आहे। हाणे हिकिड़ो सुठो कलाम तव्हांखे ॿुधायूं था, असीं बि ॿुधूं था। उमेदु आहे तव्हांखे अली समीर साहिब जे आवाज़ में जेको कलाम ॿुधाईंदो उहो ॾाढो सुठो लॻंदो। अली समीर साहिब तव्हां ॾे वरूं था, छा ॿुधाईंदो? तोखे चाहियो से जिंदगी वांगे, तोखे चाहियो से जिंदगी वांगे, तीन हासिल सके खुशी वांगे, तोखे चाहियो से जिंदगी वांगे, तीन हासिल सके चाहियो से जिंदगी वांगे। सुहवारन में मुनफरिद आई, सुहवारन में मुनफरिद आई, तू बिठाई शायरी वांगे, तू
शायरी वांगे थी ना हासिल सके खुशियाँ वांगे तो के चायो से जिंदगी वांगे सा दुनिया बिहिन कया धोखा मूसा दुनिया बिहिन कया धोखा तुझे चेहरे सादगी वांगे तुझे चेहरे जे सादगी वांगे थी ना हासिल सके खुशियाँ वांगे तो के चायो जिंदगी वांगे विछड़न खां पोइ तुंहिंजो कसम हाँ तुंहिंजे विछड़न खां पोइ तुंहिंजो कसम जाम सारे थी धरती वांगे जाम सारे थी धरती वांगे थी ना हासिल सके खुशियाँ वांगे तो खिंचायो जिंदगी वांगे तो खिंचायो जिंदगी वांगे थी ना हासिल सके खुशियाँ वांगे तो खिंचायो जिंदगी वांगे तो खिंचायो जिंदगी वांगे थैंक यू वाह 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 कॾहिं कॾहिं के ॿोल अहिड़ा हूंदा आहिनि जेकी दिलि में घर करे वेंदा आहिनि माशाल्लाह ॾाढो सुठो अंदाज़ आवाज़ तव्हांजो शाइरी त वरी कमाल ई ऐं कंहिं ज़माने में गुलाम शबीर समी साहिब इहो जॾहिं ॻायो त उन वक़्तु बि अञा लाजवाब हा 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 तोखे चाहियोसीं ज़िंदगीअ वांगुरु थी न हासिल सघे ख़ुशीअ वांगुरु वाह 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 ॾाढो सुठो सुहिणो सो हाणे वरी मौज़ महिमान सां कचहरी जो सुठो जोड़ियो तव्हां जी सफ़ा ईअं ई पुछो जी सिमरन साहब तव्हां थर जे लाइ जेको कमु कयो आहे उन जे बारे में कुझु डिटेल ॿुधायो असांखे सही थर स्पेशली असल में आमतौर ते उमरकोट खे मिलाए थर चयो वेंदो आहे इहो सबबु इहो आहे त पहिरें जेको थरपारकर
ज़िलो जेको हुयो उहो हींअर मीरपुर ख़ास डिवीजन आहे, उनमें मीरपुर ख़ास डिस्ट्रिक्ट, उमरकोट डिस्ट्रिक्ट ऐं थरपारकर हींअर जेको आहे, इहो सॼे खे थरपारकर डिस्ट्रिक्ट चवंदा हुआ। हाणे इहो 3 अलॻि अलॻि, थरपारकर मिठी अलॻि डिस्ट्रिक्ट थी वियो आहे, उमरकोट अलॻि आहे, मीरपुर ख़ास अलॻि आहे। त अदावारनि खे ॾिसी मूंखे बि ख़ुशी थिए पई। ईअं न बिल्कुलु बिल्कुलु बस पोइ मस्जिद जी मानी तव्हां वटां साईं। इंशाल्लाह सही आहे, इरशाद खे तव्हांजी मानी ॾाढी पसंदि आहे लॻे थो। ईअं चयो त पतो न साईं। सो कॉल वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं, केरु पिया ॻाल्हायो? साईं शमाणी साहिब ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे साईं? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशी जो आहे? गाने जी फरमाइश आहे तव्हां खां। हा साईं, हा ॿुधायो कहिड़ो गानो ॿुधायूं साईं? गानो तव्हां ॿुधायो, मुंहिंजी रब इज़त कई आहे। हा साईं, मुंहिंजी रब इज़त कई आहे, अलाह ताला तव्हांजी बि इज़त कंदो, सभिनी जी इज़त कंदो। सो इहो कलाम तव्हां ॿुधायूं था साईं, कॾहिं न कॾहिं ॿुधाईंदासीं। अली समूह साहिब जो गॾु आहे त अॼु हुनखे ॿुधी वठूं। वॾी महिरबानी साईं। जी साईं, कलाम ॾाढो मशहूरु आहे न साईं। मां घुमां पियो सरेआम, मुंहिंजी रब इज़त कई आहे, तूं पाण थी वए गुमनाम, मुंहिंजी रब इज़त कई आहे। थोरो ॿुधायो दिलि न रंजाइजे कंहिंजी। साईं तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू। जी जी, त मूं इहा ॻाल्हि पई कई त थरपारकर जी, त थरपारकर में हाणे हींअर जेको सो उमरकोट ऐं थरपारकर ॿई हिक ॿिए सां मुतसिल एडजसेंट डिस्ट्रिक्ट्स आहिनि। जी जी। उनमें जीअं त मुंहिंजो तालुक़ु बराह रास्त एजुकेशन सां आहे, त एजुकेशन प्राइवेट स्कूल्स में जेका उनमें ख़िदमत कई आहे, त उनमें तक़रीबन 25 साल पहिरें 97 खां असां हिकिड़ो नंढे इदारे जी शुरूआत कईसीं, जेको हींअर तक़रीबन को 20 खां मथे कैंपसिस ते मुश्तमिल आहे। उमरकोट, थरपारकर जे 3 शहरनि में, मिठी, इस्लामकोट, छाछरो, इनमें कैंपसिस आहिनि। मोर देन 4000 स्टूडेंट्स हुनमें पढ़ी रहिया आहिनि। इन अरसे में तक़रीबन को 5000 प्लस स्टूडेंट्स फारिग थी चुका आहिनि, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में, प्रोफेशनल लाइफ में कमु कनि पिया। सही सही। हिकिड़ो त इहो असां हिन में कयोसीं, बराह रास्त जेको पंहिंजो जेको पर्सनल कंट्रीब्यूशन आहे सही 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 माशाल्लाह एजुकेशन में। ॿियो 4 साल खां जॾहिं मां रोटरी इंटरनेशनल खे जॉइन कयो, उनखां पोइ असां क्लब जा मेंबर जेके तक़रीबन 20-25 जे राउंड अबाउट हूंदा आहियूं। रोटरी खे थोरो इहो सम्झण जी ज़रूरत आहे, रोटरी NGOs कोन्हे, NGOs खे फंड्स मिलंदा आहिनि, ऐं रोटरी जा जेके मेंबर हूंदा आहिनि हू ख़ुदि पाण फंड जनरेट कंदा आहिनि ऐं हुन सां प्रोजेक्ट्स पंहिंजा हलाईंदा आहिनि। अच्छा अच्छा। सो असांजो जेको क्लब आहे उमरकोट जो, उन बि इन अरसे में काफ़ी हेल्थ में, एजुकेशन में, हीउ जेको लास्ट जेको पेंडेमिक आयो हिन में तमामु घणो कमु कयो, जो हुन में ख़ासि करे गवर्नमेंट जा जेके उहे स्कूल जिते फैसिलिटीज़ न आहिनि उन्हनि खे उहे प्रोवाइड करे ॾियणु, किथे वॉशरूम जी फैसिलिटी आहे, किथे को लाइट जो प्रॉब्लम आहे, छोटियूं मोटियूं इहे जेके शयूं हूंदियूं आहिनि, त उनमें जेको सो हेल्थ जे हवाले सां बि, पाणी जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ जेको हेल्थ जे हवाले सां छा कयो तव्हां? जी, हॉस्पिटल्स वग़ैरह उते आहिनि सही? हॉस्पिटल्स जो त इशू ॾाढो वॾो आहे, वॾो इशू आहे। पोइ तव्हां त 97 जी ॻाल्हि था कयो, त 97 97 एजुकेशन में ॿियनि इशूज़ में न आहे। हीअ त उनमें सोशल जेके ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका रोटरी इंटरनेशनल, उनजे थ्रू 4 साल खां कमु करियो पिया। हेल्थ जा त खोड़ सारा प्रॉब्लम आहिनि, उन ते बि ॻाल्हि करे सघे थी, छाकाणि त असां बराह रास्त जॾहिं उनमें कमु करियूं था न रोटरी इंटरनेशनल जे थ्रू मुख़्तलिफ़ सेक्टर्स में, त असांखे पतो पवे थो त भई गवर्नमेंट जे मुख़्तलिफ़ उन्हनि में शोबनि में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं लैक आहिनि, ऐं उते असां कम अज़ कम डेटा जी हद ताईं त असांखे ख़बर पवे थी, पोइ जेतिरो उनखे असां करे सघूं था, रिलीफ ॾेई सघूं था। सही सही, ॾाढो सुहिणो साईं, ॾाढो सुठो। मैं आपके तवज्जुह से बताता हुआ चलूँगी, मैं उसकी बात कर रहे हैं एजुकेशन की, तो एजुकेशन का ये हाल है, तज्जिए के मुताबिक जो है 85% अंदरून सिंध के अंदर नेशनल एंथम नहीं आता पढ़ाने वाले सर और प्रिंसिपल को। सही सही, तराना ही नहीं आता। सही बात है, सही बात। तो वो बच्चों को क्या तालीम देंगे और क्या पढ़ाएंगे, और उन 5000 बच्चों का मुस्तकबिल क्या होगा? वो तो मैंने एक क्लिप देखी थी, हमारे जो असेंबली मेंबरान हैं उनको भी नहीं आता सर। कभी कभार ये भी होता है, तो बच्चों की बात या असातिज़ा की बात, लेकिन असातिज़ा को आना चाहिए, बच्चों को फिर आना चाहिए, पहले तो असातिज़ा को आना चाहिए। और वहाँ तो ये अशर है कि स्कूल के अंदर जो है वो दूध का काम चल रहा है, कहीं पर जो है वो कपड़ों का काम चल रहा है, स्कूल के अंदर लिटरली बाड़े बने हुए। एक छोटा सा वक्फा ले लेते हैं, बाद में इस पे आपसे बात करेंगे। नड़ी साई वठूं था, मोटी अचूं था, असली आमला सिर्फ डाबर आमला। सो नड़ी साई वठूं था, मोटी अचूं था, ॾिसंदा रहिजो। सलाम सलाम। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन।
सलाम संद में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। रोज़ानी जीजल अख़बार मुंहिंजे हथ में आहे। कराची, हैदराबाद ऐं सखर मां हिक ई वक़्तु शाया थींदी आहे इहा सिंधी अख़बार। अॼु सूमर जो ॾियारो आहे 8 नवंबर 2021 ऐं जेकॾहिं इस्लामी तारीख़ जाचणु चाहियो था, पुछणु चाहियो था त पोइ तव्हांखे आउं ॿुधायां थो त 2 रबियुल सानी 1443 हिजरी आहे। सिफ़ा इन अख़बार जा 9 रखिया विया आहिनि। अॼु हूअं 8 हूंदा आहिनि पर अॼु 9 लिखियलु आहे। 9 सिफ़ा ऐं क़ीमत इन अख़बार जी 20 रुपया आहे। अॼु जेका लीड ख़बर अख़बार छपी आहे उहा आहे त नाज़िम जोखियो सां हाउ ॾारींदड़ ज़ुल्म, समूरे जिस्म ते तशदुद जा निशान, मेजाले ताईं रतु पखियल नज़र आयो। पोस्टमार्टम रिपोर्ट में इंकिशाफ़ थियो आहे। सो इहो केस बि नओं रुख़ अख़्तियार करे वियो आहे ऐं इन सिलसिले में ॿुधायो वञे थो त जेको तशदुद कयो वियो उहो गार्डन तरफ़ां कयो वियो। पोइ थी सघे थो त जेकी सरदार आहिनि या जेकी वॾेरा आहिनि उन्हनि जी इहा चालाकी हुजे, पाण इन केस मां बरी थियण जे लाइ या निकिरण जे लाइ उन्हनि गार्डन मथां इहा शइ छॾे ॾिनी आहे त इहो सॼो ज़ुल्म उन्हनि कयो आहे। बहरहाल ॾिसूं त केस जो रुख़ काॾे थो वञे। वज़ीर आज़म साहिब इन हवाले सां नोटिस वरितो, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब बि नोटिस वरितो ऐं अमेरिका में बि ॿियनि मुल्कनि में बि इन सिलसिले में एतिजाज थियनि पिया त नाज़िम जोखे वारो जेको वाक़ियो आहे इन सां इंसाफ़ कयो वञे। ऐं सिंध में अवामी कावड़ इन हवाले सां तव्हांखे ख़बर आहे त बरक़रार आहे। सोशल मीडिया ते यको जॾहिं खां इहो वाक़ियो थियो आहे त इन हवाले सां अपडेट्स अचनि पियूं, फॉलोअप्स अचनि पिया ऐं माण्हू तमामु घणे ॾुख में ऐं तमामु घणे सदमे में ऐं रंज आहिनि माण्हू। जेसीं ताईं इन नाज़िम जोखे जा कातिल गिरफ़्तार थी करे बिल्कुलु गिरफ़्तार थी चुका आहिनि, जेसीं ताईं मनतकी अंजाम ताईं नथा पुॼनि तेसीं ताईं सिंध सब्र करण वारी न आहे। इहो हिन वक़्त ताईं अंदाज़ो लॻाए सघे थो। इन खां सवाइ जेका ॿी ख़बर आहे उहा सुपर लीड ख़बर छपी आहे अॼोकी जीजल अख़बार, जंहिंमें लिखियलु आहे त गैस बहिरान खां बचण लाइ तारीख़ जो महांगो तरीन LNG कार्गो ख़रीद करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे त जीअं गैस जे बहिरान खां बची सघिजे। ऐं डस्का इलेक्शन जी रिपोर्ट अचण खां पोइ इमरान नियाज़ी इस्तीफ़ा ॾे शहबाज़ शरीफ़ इहो चवे थो ऐं वफ़ाक़ सिंध हुकूमत मथां खंड जी खोट पैदा करण जो इल्ज़ाम मड़े छॾियो। पेशावर में खंड डबल सेंचुरी मुकमल करण वारी फ़ी किलो 175 रुपया विकिरो। ऐं सिंध में हथरादू कणिक ऐं अटे जो बहिरान पैदा कंदड़नि खे शर्म अचणु घुरिजे। असद उमर जो इहो चवणु आहे। बलूचिस्तान जी 14 रुकनी काबीना हलफ़ खणी वरितो। इन खां सवाइ सहाफ़ियुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ जर्नलिज़म फॉर ट्रुथ एंड जस्टिस जो क़याम शकील सुमरो कन्वीनर मुक़ररु थियो आहे। इस्लाम कोर्ट में थरकोल कंपनी जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ कठो जदोजहद जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। इन खां सवाइ जेकॾहिं बैक पेज ते नज़र विझूं था त इलाइक़ाई ख़बरूं तमामु घणियूं अॼोके अख़बार छपियूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी में ॿिए मरहले में एंट्री टेस्ट 1647 फीमेल सूदो मजमूई तौरु 8377 उमेदवारनि जी शिरकत थी आहे। इन खां सवाइ अॼोके अख़बार में क्रिकेट जूं ख़बरूं बि आहिनि, ज़राअत जूं ख़बरूं बि आहिनि, शोबिज़ जूं ख़बरूं बि आहिनि। शोबिज़ जूं ख़बरूं या जेकी महफ़िलूं थियनि पियूं रंगारंग मुख़्तलिफ़ शहरनि में, इन हवाले सां तव्हांखे वरी अख़बारी मुताले मां शाज़िया शेख तव्हांखे कुझु ख़बरूं पढ़ी ॿुधाईंदी। जी शाज़िया, छा अख़बार अॼु रिपोर्ट कयो आहे? पहिरियों न्यूज़ इस्लामाबाद जी थी ॿुधायां। जी, इस्लामाबाद प्रेस क्लब में सुफ़ियानो राग थियो, जंहिंमें महफ़िल बहितरीन रंग में रंगजी वई। हक़ मौजूद जे नारनि जी गूंज बि थी। महिमाननि खे अजरक ऐं सिंधी टोपियुनि जो तोहफ़ो बि ॾिनो वियो। वाह वाह वाह। ॿी का ख़बर? ॿी न्यूज़ मां ॿुधाईंदमि बॉलीवुड जी तरफ़ां। पुराणो गानो हुयो टिप टिप बरसा पानी, जंहिंमें कैटरीना कैफ जी हिकु दबंग एंट्री थी आहे। अच्छा अच्छा। ऐं कैटरीना कैफ फिल्म सूर्यवंशी जो हिकु ॿियो गानो सोशल मीडिया ते बि शेयर कयो आहे। अच्छा, वाह वाह। जी, नवे जे ॾहाके जो मशहूरु गानो रीमेक कयो वियो आहे। जी, ॾाढो बहितरीन गानो। वाह वाह। कुझु वरी थोरी भली ख़बर सफ़ा ईअं पाकिस्तान जे लाइ हिकिड़ी ॿी बि तव्हांजी अॼोकी अख़बार जेका तव्हांजे हथ में आहे उन में लिखियलु आहे। रांदियुनि जी ख़बर ॿुधायो, थोरी ख़ुशी थींदी आहे कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ख़बरूं ॿुधी करे। ओके, छा लिखियलु आहे? भारत जो ख़्वाब चकनाचूर न्यूज़ीलैंड वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में पहुची वियो आहे। वाह वाह। अबू धाबी जे मैदान मुबारक हो। बहरहाल ये कि भारत जो ख्वाब चकनाचूर इन जुमले ताईं ॾाढो सुठो हुयो बिल्कुलु। सो भारत पहिरियां जीअं शुरू में स्टार्ट में जीअं चयो पए त पाकिस्तान रूबरू खेॾे थो, हूअं बि तव्हां हाराए वेंदो, हूअं बि तव्हां छा कंदो, शुएब अख्तर साहिब खे बि इहो मशवरो ॾिनो पियो वियो। पर पोइ हाणे वरी पाण जेको आहे अफ़गानिस्तान जे खटण जूं दुआऊं पिया कनि, पर पोइ पाण जेको आहे ॾिठोसीं पए त भारत कीअं माना ॾाढे ज़बरदस्त तरीक़े सां हारायो आहे। ज़बरदस्त तरीक़े सां खटणु हिकिड़ो ॿियो चइबो आहे, पर ज़बरदस्त तरीक़े सां हाराए वियो ऐं सेमीफाइनल ताईं न पहुची सघंदो। माना T20 वर्ल्ड कप खां भारत आउट थी वियो आहे। इहा ॾाढी ज़बरदस्त ख़बर हुई अॼु। सुसरम बात करे थे महंगाई के ऊपर, अभी मैंने खबर भी पढ़ी पेशावर में तो चीनी जो है ना वो डबल सेंचुरी 175 रुपए की हो गई। क्या करे बंदा भाई, कहाँ टमाटर 200 रुपए किलो सरकार जी कल टमाटर 200 रुपए किलो, मैंने कहा यार 50 रुपए के दे दो, 2 टमाटर दिए उसने। जी भाई, ये सूरत है। तो ये सूरत है, क्या करें फिर? तो जो 25-30 हज़ार सैलरी वाला है वो कहाँ जाएगा? बिल्कुल, वो तो मर गया ना सीधे सीधे। अब आपको पता है कि आपको एक कॉम बनना पड़ेगा, आपको कुछ चीज़ों के लिए
कुछ चीजों का बायकाट करना पड़ेगा, चीनी छोड़ के गुड़ इस्तेमाल करें, इसको नीचे लाना है आपने। तो ये आइडिया अच्छा है जी। उसके अलावा आपने बल्दियाती वैसे पैसे ना मिलते हैं, ना रोड बनते हैं, ना नाले साफ होते हैं, कुछ होता नहीं है। ये फंड बंद कर दें फिल वक्त आप, जो इस वक्त मुल्क की सूरत हाल है, तो ये तमाम फंड बंद कर दें आप। जो है जो इन्होंने वादे किए थे शुरू में कि हम वजीर आजम हाउस बेच देंगे, गवर्नर हाउस बेच देंगे, गाड़ियां बेच देंगे, आप कुछ बेचे ना, अपने शाही खर्चे कम कर लें कम से कम, कुछ तनख्वाहों में कुछ रियायत कर दें, आवाम पे रियायत बख्श दें, कुछ रहम खा लें मुतवस्सित तबके के ऊपर। खुद मैं कल न्यूज़ पढ़ रहा था, कल के अखबार शायद आप पढ़ते तो खून के आंसू हो जाते। एक शख्स ने अपने बेटे को अपने हाथों से 8 साल के बच्चे को फांसी लगा दी सिर्फ इस वजह से। सर बहुत बड़ी तकलीफ का खबर है ये। हालात इस तरह के चल रहे हैं, सच बता रहा हूँ कि बहुत बड़ी परेशानी है पाकिस्तान में, खासतौर पर पूरा जो है ना वो गरीब आवाम पर जो मलबा गिराया गया है। जो निकलना चाहिए था सही मायनों में कोई नहीं निकला। हम हिम्मत करने जा रहे हैं। मैं आसिफ भाई हैं ह्यूमन राइट्स के, उनको अप्रिशिएट करूंगा, वो मेरे पास सबको लेके आए, उनके अंदर हिम्मत था, हौसला था, और वो चाहते हैं कुछ करना कौम के लिए, पाकिस्तान के लिए। तो वो निकले, हम निकले। तो आप लोगों से भी अपील है 14 तारीख को बाहर आए, ताकि कोई रिलीफ पैकेज कम से कम हम ले सके खास साहब से। कोई 30% का नहीं, पूरी आवाम का, 24 करोड़ आवाम का हमें रिलीफ पैकेज चाहिए। हमें सिर्फ सिंध के लिए नहीं चाहिए, सिर्फ पंजाब के लिए नहीं चाहिए, हमें पूरे पाकिस्तान का रिलीफ ऑर्डर चाहिए। हर जगह हमारे भाई रहते हैं। सही मूंखे लगे ये थो जेकॾहिं पेट्रोल पुरानी बरकरार रहो जी, ये तो अभी और बढ़ेगा, 4-5 रुपए अभी और आ रहे हैं। हाँ वो बिल्कुल और बढ़ना है इसमें। वो तो इमरान खान साहब ने अपने खिताब में कह दिया कि भाई महंगाई इंटरनेशनल मसला है, महंगाई बढ़ेगी, आप घबराना सर इसका मैं आपको जवाब दूं, शर्म से डूब मरना चाहिए। आप जो दुनिया के अंदर जो है ना, इस महंगाई के अंदर बुलंद तरीन जगह पे सबसे कम महंगाई जो है वो अफगानिस्तान के अंदर है। अफगानिस्तान आपसे अच्छा है। अगर यहाँ पे मिसाल के तौर पे पेट्रोल 150 रुपए, तो अफगानिस्तान में वही पेट्रोल 120 रुपए, पाकिस्तानी रुपए से कैलकुलेट करके बता रहा हूँ आपको मैं। टमाटर यहाँ 50 रुपए के 2 मिल रहे हैं, वहाँ 4 मिल रहे हैं। सही। अच्छा, दूसरे ममालिक का जो बता रहे हैं तो वो पाकिस्तान रुपीज में कैलकुलेट करके बता रहे हैं कि ज्यादा है वहाँ पर, लेकिन वहाँ पर जो एक मजदूर की दिहाड़ी है उसको कन्वर्ट करके बताएं। कन्वर्ट नहीं करते हैं ना, यही तो सारी बात है सर, कि हमें पागल बनाया गया। बस कन्वर्ट करके बताएं तो पता चलेगा बिल्कुल एग्जैक्टली। तो वो नहीं बता रहे, सिर्फ ये बता रहे हैं कि भाई उस मुल्क का इस मुल्क के हिसाब से हम ज्यादा जो है मतलब वो कम कर रहे हैं जी, कम कर रहे हैं। तो इस तरह ऐसा नहीं है बिल्कुल। हाँ सही बात है, सही। क्योंकि जब पैसा आप जनरेट करोगे दोनों मुल्कों के, तो वो तो उसके फर्क से ही जो है वो बाहर आ जाएगा। सही। मुझे लग रहा है कि बस कराची में भी ये टांगा आ जाएगा, या ये बैलगाड़ियां आ जाएंगी, पुराने जमाने में चले जाएंगे हम। सर बच्चों की तालीम का मसला आ गया, स्कूलों के पैसे बढ़ा दिए, पेट्रोल से स्कूल की फीस का क्या ताल्लुक है, मगर कोई पूछने वाला नहीं है, कोई स्टेप लेने वाला नहीं है। जाहिर सी बात है, किराए बढ़ते हैं तो कंट्रोल लिस्ट वाले कहाँ है, कंट्रोल रेट वाले, वो बाहर निकले ना इस टाइम, जाके छापे मारे ना, मगर नहीं, वो छापे मारते सिर्फ अपनी जेब भरने के लिए। सही बात है। वो पुलिस वाले आते हैं, ठेलों वालों से लेके जाते हैं भत्ता अपना, तो एक सिलसिला ये भी चलता रहता है। लेकिन वो भाई अभी बात कर रहे थे नौजवानों की मंशियात पे बात कर रहे थे, एक रेशो के तहत सिंध की सिर्फ बात कर रहा हूँ कि 97% थाने, SHO, DSP इन्वॉल्व है जो मंशियात बिक रही है। सही पूरे पाकिस्तान में। वो तो एक मेहमान हमारे प्रोग्राम में आया था, उसने बहुत अच्छी सलाह दी थी, मशवरा दिया था, सिंधी में सलाह बोलते हैं, मशवरा दिया था कि एक अगर थाने का SHO ठीक हो जाए ना, पूरा सिस्टम ठीक हो जाए, पूरा सिस्टम ठीक हो जाएगा। ये अपने इलाके का SHO ठीक हो जाए, बस सब कुछ सही हो जाएगा। हुकूमत के साथ साथ तो आवाम को भी ठीक होना पड़ेगा, बिल्कुल ठीक होना पड़ेगा, एक साथ मिलके चलना है और डंडा लेना है। बिल्कुल सही। अली साहब माइक खणो तव्हां थोड़ी कचहरी करणी आहे, इहो ॿुधायो त हाणे टमाटर महांगा थी विया आहिनि, त पोइ छा विझणु खपे भाॼियुनि में? पहिरियां असां सब्जी तव्हां माना थोरी सलाह ॾियो असांखे। टमाटर मां सभु पहिरियां तव्हांखे चयो महांगाई जी ॻाल्हि हले पई, त पहिरियां असां वेंदा हुआसीं सब्जी वारे वटि, त सब्जी वठण लाइ हुन में धाणा फूदनो कंपलसरी हूंदो, ईअं ॾींदा हुआ, हाणे उहे बि कोन था ॾियनि। सही छो त बसि महांगाई जाम थी वई आहे, हाणे त साईं 30 रुपया थी वई आहे धाणनि जी वेड़ी। हा साईं, हा वॾो 30 रुपया ताईं, हूअं 10 रुपए मिलंदी, मां रोज़ घर जो सौदो वठां त मूंखे ख़बर आहे। हा सर, वॾो मसइलो आहे, इहे धाणा मुफ़्त में मिलंदा, मिर्च बि मुफ़्त में मिलंदा। ॻाल्हि कयां पियो त असांखे मुफ़्त में ॾींदा हुआ, भई धाणो फूदनो सावा मिर्च उहो मुफ़्त में असांखे विझी ॾींदा हुआ। पर हाणे ईअं कोन्हे, हाणे एतिरी महांगाई आहे, ये खान साहब को और खान साहब के वजीरों को पता ही नहीं है ना, वो कभी राशन लेने निकले ही नहीं। यही बात है ना सर। हम जब यही बात करता हूँ, मैं एक जगह जॉब करता हूँ, तो वहाँ पे जब हम लोग क्योंकि किसी के पैसे से हम चीज़ लेने जाते हैं तो उसकी कदर नहीं करते हैं, तो उनको मैं कहता हूँ जो हमारे साथ जो साथ होते हैं तो सामान लेके आते हैं, एक तो वो चीज़ बंदा जाए तो छांट के लेके आए, वो ऐसे लेके आएंगे तो उसमें टमाटर भी गंदे निकलेंगे, तो मैं एहसास करता हूँ कि हाँ
चाहे पैसों से लेके आए हो, आप जब अपने घर जाते हो, अपनी जब चीज लेते हो तो आपको एहसास होता है सही सही कि कितनी महंगाई है। तो महंगाई एतिरी आहे जो का बि भाॼी मुंहिंजे ख़्याल में माना 100 खां तो घटि आहे ई न। आहे कान, बिल्कुलु 100 किलो माना बिल्कुल बिल्कुल करेला वठो चई 100 घणे जगह ते हाणे तव्हां यकीन कंदो माना हर शइ 100 रुपए किलो आहे। इहो सिस्टम थी वियो आहे कि जेके ग़रीब गुरबा माण्हू छा कंदा आहिनि, तो होटल तां वञी हिकिड़ी भाॼी 50 रुपए जी या 60 रुपए जी वठी ईंदा आहिनि, जो उहो पूरो खानदान उनमें 8 भाती आहिनि, त उहो खाइनि था, उन ते गुज़ारो कनि था। छो जो हाणे 100 रुपए जी भाॼी अचे थी, हुनमें तेल विझो, गिहु विझो, मसाला विझो, त उहो 200 150 जी हिकिड़ी देगड़ी थिए थी वञे भाॼी। त इन जे करे पोइ रधो पको वीचारा 50-60 रुपए वठी था अचनि, पोइ उन में चाहे 5 ॿार आहिनि 8 ॿार आहिनि, उन में गुज़ारो कनि था। जी हलीम वारे ठेले ते रश हूंदी आहे, हलीम सां माण्हू खाईंदा, पकोड़नि सां माण्हू खाईंदा, एॾी गुरबत थी कौम बनना पड़ता है। आप जर्मनी को देखें, जर्मनी के अंदर जब इस तरह का माहौल बना तो उन्होंने 18 साल तक हर चीज का बायकॉट किया। आलू खाते थे, सिर्फ आलू, कोई मीट नहीं, कुछ नहीं, सिर्फ आलू। 18 साल जर्मनी ने आलू खाया है, तो आज वो कहाँ है? सही, बिल्कुल तारीख है ये, 18 साल सिर्फ आलू पे रहा है जर्मनी। सही बात। नहीं, आपने ये चीनी और गुड़ वाला मशवरा भी अच्छा दिया कि चीनी की जगह गुड़ इस्तेमाल करना चाहिए। वाह वाह। मेरे ख्याल से गुड़ तो महंगा है चीनी से, और लेकिन इस्तेमाल त घटि थींदो हो न। हाँ, इस्तेमाल घटि थींदो, चीनी वधीक इस्तेमाल थी थिए। खंड खां वधीक महांगो गुड़ आहे मुंहिंजे ख्याल में। हींअर सीज़न आहे न सर्दियुनि जो हींअर, त असां तव्हांजे मीरपुर ख़ास में सर तव्हां ॾिठो हूंदो, रोडनि ते चिचड़ा, जेके चिचड़ा चवंदा आहिनि सिंधी में, तो गरम गरम हुते तव्हां वञो, हुते गुड़ ठाहिनि था। असांजे ॻोठ में, मां पंहिंजी ॻाल्हि कयां थो, त मीरपुर ख़ास में साईं वारनि ख़बर हूंदी, त असांजे ॻोठ खां वठी मीरपुर ख़ास ताणी हाणे माण्हू जेके हाणे जीअं सियारो आयो आहे न, तो चिचड़ो लॻाए तो ताज़ो गुड़ वेट करण, पोइ माण्हू हुतां वठी वेंदा आहिनि। ताज़े गुड़ जी त वरी ॻाल्हि ई पंहिंजी आहे। सही सही। हमज़ा जी मुझे ये बताएं कि एक तो रोजगार के मौके कम है, ऊपर से मतलब ये बेरोजगारी, नौजवान तबका क्या करे, घर बैठ जाए या कुछ ना कुछ करना चाहिए, क्योंकि इतनी बेरोजगारी और ये सारा अफलास फैला हुआ है, तो कुछ ना कुछ करना चाहिए, घर बैठना चाहिए? घर तो बिल्कुल बैठना नहीं चाहिए, क्योंकि अगर हम हाथ पर हाथ रखकर बैठ जाएंगे तो फिर वो ये अल्लामा इकबाल वाली बात है कि थे तो आबा वो तुम्हारे ही, कहते हैं ना, बहुत सारे लोग कहते हैं भाई कुछ मिलता ही नहीं है, जॉब्स नहीं है, क्या करें घर बैठे। तो वो क्या करें, उनको कोई मशवरा दें? ये जो हमारे ऊपर एक तूफान बरपा हुआ है, एक तरह से मैं इसको अगर कहूँ कि हमला हुआ है इस सारी चीज़ों का, तो हमले का जवाब नेपोलियन बोनापार्ट ने कहा था कि दी ओनली सेंसिबल थिंग व्हेन यू आर अटैक्ड इज काउंटर अटैक। तो काउंटर अटैक किस तरह से होना चाहिए, आप अपनी बिहाफ पर कुछ करके दिखाएं, सही, आप अपने एरिया में कुछ ऐसा करके दिखाएं। ऐसे बहुत सारे नौजवान पाकिस्तान से, दुनिया भर से हमें सुनने को मिलता है। अरफा करीम एक बड़ा नाम पाकिस्तान का रही, ठीक है, इस तरह के बहुत सारे नौजवान अपना नाम बना चुके हैं। मैं पहले भी बात कर चुका हूँ, अगर हम सिर्फ गवर्नमेंट जॉब को टारगेट बना रहे हैं कि यही मेरिट है, हमारे यहाँ एक मेरिट सिस्टम का बड़ा वो मसला रहता है कि मेरिट नहीं है, मेरिट नहीं है, और मेरिट सिस्टम सिर्फ उस बात को कहा जाता है कि जब हमें गवर्नमेंट जॉब नहीं मिल रही। अब कमोवेश 25 करोड़ 30 करोड़ की आबादी में सबको तो गवर्नमेंट जॉब मिलेगी नहीं, तो आप अपने बिहाफ पर क्या कर रहे हैं? बीइंग अ स्पीकर, मैं एक स्पीकर रहा हूँ, तो अब हम लोग क्या करें कि इस पे बात करते हैं कि हम लोग क्या करें, कंटिन्यू करते हैं। एक कॉलर हमारे साथ हैं, शामिल करते हैं जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, अस्सलाम वालेकुम, केर पिया ॻाल्हायो? वालेकुम सलाम जी साईं, केर पिया ॻाल्हायो? जी नबी बख्श जंगी खां कश्मीर खां। जी जी साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो? छा चवणु चाहींदो? जी साईं ॻाल्हायो इरशाद जागीर खां। जी जी, इरशाद जागीरन पियो ॻाल्हायां साईं। जी जी, इरशाद पियो ॻाल्हायां साईं, छा चवणु चाहींदो? हेलो जी साईं, हलो, आवाज़ अचे पियो? ऐं इरशाद पियो ॻाल्हायां, छा चवणु चाहींदो? जी अने प्रोग्राम ॻाल्हायो। जी साईं, वाह वाह, न हू मुंहिंजो आवाज़ु सम्झी सघियो, न मां हुनजो आवाज़ु सम्झी सघियुमि। अचो त हाणे कलाम ॿुधूं। जी, इहो ई सम्झंदा। वाह 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 कयो साईं।
अची त मझूमा नचा तुझे कर अची त मझूमा नचा आम तुझे बिना कुछ बि न आहियां आम तुझे बिना कुछ बि न आहियां तुझे गॾु गॾु हुजे पोइ माहियां आम तुझे बिना कुछ बि न आहियां आम तुझे बिना चांदो क्यों भी सतायन पयूं आओ चांदो क्यों भी सतायन पयूं आओ मूडे वरी त मां खुश थी खिला आओ मूडे वरी त मां खुश थी खिला आम तुझे बिना कुछ बि न आहियां आम तुझे बिना कुछ बि न आहियां तुझे गॾु गॾु हुजे पोइ माहियां आम तुझे बिना कुछ बि न आहियां आम तुझे बिना तो सजद है मिला तो के ॾाढो वणा तो सजद है मिला तो के ॾाढो वणा पाण खे तुंहिंजे लाइ पायो पियो ठाहियां पाण खे तुंहिंजे लाइ पायो पियो ठाहियां आम तुंहिंजे बिना कुछ बि न आहियां आम तुझे बिना कुछ बि न आहियां तुझे गॾु गॾु हुजे पोइ माहियां आम तुझे बिना कुछ बि न आहियां आम तुझे बिना कुछ बि न आहियां आम तुझे बिना कुछ बि न आहियां वाह 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 साईं वाह वाह बेहतरीन। वाह ॾाढो सुहिणो साईं अंदाज़ आम तुंहिंजे बिना कुझु बि कुछ त न भी न आहियां आहे तुंहिंजे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां नंढी साई वठूं था मोची अचूं था रहियल कचहरी कंटिन्यू रखंदासीं ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था असली आमला डाबर आमला मार्केट में मौजूदु आहे हेयर ऑयल ऐं हेयर शैम्पू मौजूदु आहे तव्हां जेकॾहिं वार मज़बूत करणु चाहियो था उन्हनि जड़नि खे मज़बूत करणु चाहियो था चमकदार सुठा ऐं वॾा ड्रिगा वार करणु चाहियो था त पोइ डाबर आमला हेयर ऑयल मार्केट में मौजूदु आहे शैम्पू बि उन्हनि जो अची वियो आहे शैम्पू बि लॻाए सघो था ऐं 20-30 मिंट लॻाइण खां पोइ तव्हांखे रिज़ल्ट फौरी तौर ते नज़र ईंदो त तव्हांजा वार कीअं फिल्की थी विया आहिनि सुठा थी विया आहिनि बहितरीनु थी विया आहिनि ऐं जेकी वार असांजूं वधियूं वधाइणु चाहिनि थियूं ड्रिगा करणु चाहिनि थियूं उन्हनि जे लाइ ॾाढो ज़बरदस्त आहे डाबर आमला मार्केट में मौजूदु आहे अॼु ई ख़रीद करे वठो बल्कि तव्हां वटि महफ़ूज़ हुजे ऐं तव्हां वटि पयल हुजे कॾहिं कॾहिं का सर्दी अचे त उनखे ॾस बि ॾेई सघो था त हीअ आहे डाबर आमला हीअ तव्हां वठी सघो था सो जेका कचहरी असांजी रहे पई उहा कंटिन्यू कंदासीं हमज़ा जी बता रहे थे कि क्या करना चाहिए शाह साहब यूथ को खास तौर पर जिक्र कर रहे थे कि यूथ को क्या करना चाहिए मैंने जिक्र किया कि हमने मेरिट सिस्टम को गवर्नमेंट जॉब को मेरिट सिस्टम का नाम दिया हुआ है मैं ये समझता हूँ कि हमें अपने अपने सर्किल में प्राइवेट सेक्टर में कुछ करना चाहिए अच्छा जैसे अभी हम लोग यहाँ बैठे हैं इत्तेफाक से सभी लोग प्राइवेट सेक्टर के लोग हैं सही सही इरशाद साहब बैठे हैं शाजिया साहबा बैठी हैं अपने आप को मनवाया प्रूव करवाया तो आ जाए इस स्टेज पर बैठे हैं आप लोग तो अपने सेक्टर में अगर हम लोग करेंगे काम तो बहुत कुछ कर सकते हैं हमने अगर सिर्फ गवर्नमेंट जॉब को टारगेट बनाया हुआ है कि गवर्नमेंट जॉब ही एक मेरिट है तो कोई चेंज नहीं आ सकता कुछ अपने तौर पर करें अब जैसे आईटी के बहुत सारे मेरे दोस्त हैं जानने वाले जो अपने बिहाफ पर बहुत कुछ कर रहे हैं मैं बीइंग अ स्पीकर एक मैंने अपना जो सफ़र शुरू किया
आगाज़ किया था तकरीरों से, आज मैं अल्हम्दुलिल्लाह एक आपके सामने हूँ और उसके साथ साथ बहुत सारे स्पीकर्स हम लोग तैयार कर चुके हैं शहर में, पुखास में, सिंध भर में हमारा जो काम चल रहा है फ़िक्र पाकिस्तान फाउंडेशन के हवाले से। इंशाल्लाह अभी नेक्स्ट मंथ हम कराची चैप्टर भी स्टार्ट कर रहे हैं। तो अपने बिहाफ पर अगर हम आगे आएंगे तो ही हम आ सकते हैं। अगर हम वेट करेंगे कि मसीहा आएगा हाथ पकड़ के आगे लेकर जाएगा तो कुछ नहीं हो सकता। डिपेंड नहीं होना चाहिए, हमें डिपेंड नहीं करना चाहिए। जैसे आपने आईटी की बात की, तो आईटी के लोगों को क्या करना चाहिए अपने बिहाफ? आईटी के लोगों को क्या करना चाहिए? आईटी की दुनिया तो शायद देखें इतनी बड़ी है कि अभी मेरे कुछ दोस्त हैं, उन लोगों ने अपने घरों में अपना सेटअप लगाया, वो वेब डेवलपिंग, जाना भी नहीं पड़ता, घर की रोजी भी नहीं पड़ता। सही वेब डेवलपिंग, कोई सॉफ्टवेयरिंग कर रहा है, कोई क्या कर रहा है, कोई घर से कर रहे हैं। इंटरनेशनल मार्केट में वो अपना एक नाम बना चुके हैं और इफ टॉक अबाउट बहुत सारे दोस्त वो बहुत अच्छे लेवल पर जाकर कर रहे हैं। ऑनलाइन कारोबार भी स्टार्ट कर सकते हैं। बिल्कुल। आपके कुछ सेमिनार्स वगैरह होते हैं? जी बिल्कुल, कल भी मैं सेमिनार से फ्री होकर आया हूँ। कल हमारा था इत्तेहाद बैनुल मुस्लिमीन के ऊपर, क्योंकि यूथ में एक सबसे बड़ा मसला ये, या तो हम कौम परस्ती में पड़ जाते हैं या तो हम फ़िरकों में पड़ जाते हैं। सबसे पहले तो हमें एक पेज पर लाना होगा क्योंकि हम इंसान, इतना काफ़ी हमारे लिए, बाकी चीज़ें बाद के लिए रख देते हैं। तो इसी वजह से इत्तेहाद बैनुल मुस्लिमीन के हम प्रोग्राम्स करवाते हैं जिसमें तमाम मकातब फ़िक्र के उलमा उसमें, ताकि एक मोहब्बत भरा पैगाम जाए कि हम सब साथ हैं। इसी तरह के सेमिनार्स, टैलेंट शोज़ होते हैं। अभी पिछले वीकेंड पर हुआ था द विजनर्स टैलेंट शो, उसको ऑर्गेनाइज़ किया था। एक बड़ी एक्टिव यूथ एक्टिविस्ट हैं हमारी मिस इकरा रहमानी, उन्होंने तो काफ़ी नया टैलेंट सामने आया उसमें, काफ़ी बच्चे से सामने आए। अब आहिस्ता आहिस्ता करके वो अपने स्टेज पर इंशाल्लाह ताला जाएंगे जिस तरह हम लोग प्रीवियसली ऊपर आते रहे। सही से कुरैशी साहब, हर कोई अपनी मफादात की जंग लड़ रहा है मेरे ख्याल से। एक पेज पर क्यों नहीं आते हम, जिस तरह से भाई ने बताया कि एक पेज पर एक पेज पे आ ही नहीं सकते, सब चोर हैं। क्यों नहीं आ रहे? सब चोर हैं, एक पेज पे कैसे आएंगे? आवाम तो आ सकती है महंगाई के खिलाफ, करप्शन के खिलाफ। आवाम को तो एक कौम बनना पड़ेगा, जब तक ये कौम नहीं, टाइम ही नहीं है आवाम के पास। क्या चक्कर है सर? हालात माजी की बात करते हैं तो सड़कों पे निकल आते थे। बहुत सारी जो है ना मिसालें हमारे साथ हैं, हमारे सामने हैं। दूसरे ममालिक में जो कुछ हुआ या हुकूमतें गिरा दी अवाम ने, यहाँ पर कुछ नहीं होता है। नहीं, यहाँ इनकलाब, जितनी महंगाई कर दो, जितना कुछ कर दो, जुल्म कर दो, नहीं आ रहा, कुछ भी नहीं आ रहा। क्या सुस्त कौम हो गई है? क्या है? नहीं, सुस्त कौम नहीं हो गई। इस कौम को जो है ना इतना फंसा दिया अपने सराउंडिंग के अंदर कि ये पाकिस्तान को तो भूल गए, अपना सूबा सिंध भूल गए, पंजाब भूल गए, बलूचिस्तान भूल गए, ये अपने घर से निकल नहीं पा रहे। क्योंकि घर का सौदा दाल पूरी करेंगे तो कुछ देखेंगे ना वो, और तो उसको तो ऐसा एक आदमी को फंसा दिया गया है कि तू अपने घर से निकलेगा तो इनकलाब लाएगा ना, सोचेगा ना, सोची तेरी खत्म कर दी। नहीं, अपने लिए नहीं निकल रहे। वैसे वो सियासी पार्टी का कोई जलसा हो तो कितना क्राउड होता है, कितने लोग आते हैं। क्राउड वो किस तरह लाए जाते हैं वो आपको भी पता है सर। तो मतलब खाने के लिए सब आ जाते हैं, बेचारे मजबूरी के साथ पैसों के लिए सब निकल आते हैं, अपने अपने असल हक के लिए नहीं निकल रहे। लोगों को पता नहीं होता कौन सा प्रोग्राम है। वो बोले बिलावल क्या प्रोग्राम है, उसके अंदर वो बोली नहीं मैं तो इंतकाल में आई हूँ। तो ये तो सूरत हाल है, लोगों को पता नहीं होता, जलसे में बैठे हुए। बिल्कुल, तो बरसी का पता नहीं होता। सही बात है, सही बात। तो आप उसमें इनकलाब की कहाँ बात कर रहे हैं? तो मेरे ख्याल से अवेयरनेस लोगों को पहुंचानी चाहिए, लोगों के दरों पर जाना चाहिए। आप जैसे लोगों को भाई निकले बाहर, कब निकलेंगे? अब नहीं निकलेंगे तो कब निकलेंगे? हम तो निकल रहे हैं, अवेयरनेस दे रहे हैं। और अब हम ये सिर्फ एक 14 तारीख को प्रोग्राम करके ठंडे नहीं हो जाएंगे। हमने सोचा है कि अब हम इस मुल्क को जगाने की पूरी, हम बल्कि महंगाई के खिलाफ भी एक तबलीग होनी चाहिए जी। ये यही कह सकता हूँ अभी कि दर दर पे जाएं, को आगे आना पड़ेगा, लोगों को बताएं यार ये क्या तबलीगी जमात से लोगों को आगे आना पड़ेगा, कुछ अवेयरनेस देनी पड़ेगी, कुछ मुल्क के लिए सोचना पड़ेगा सबने मिलके। फिर मैं वहीं आ जाता हूँ कि जजेस हो, जर्नल्स हो, सबके बीच में से लोग चाहिए, पढ़ा लिखा ईमानदार तबका हमें जरूरत है। वो जो घर बैठा हुआ उसको बाहर निकलना पड़ेगा। वो जो कह रहा है ना अखबार पढ़ के छोड़ यार बस पढ़ लिया, मैंने कर लिया पाकिस्तान के लिए, नहीं तुमने नहीं किया, तुम्हें करना है पाकिस्तान के लिए। बात करते हैं इस पे। कॉलर हमारे साथ हैं जलमग सीखा शाहिद जागीरानी साहब, मुखातिब चलना चाहे तो अस्सलाम वालेकुम। साईं टीवी जो वालेम घट के जो, साईं टीवी जो वालेम घट के जो मुखातिब थे जो को। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम ना। वालेकुम साईं छा चवण चाहिए साईं शाहिद साहब। साईं टीवी जो वालेम बंद करे छॾियो साईं, महिरबानी कयो। सो टीवी जो वालेम बंदि न कयूं त पोइ असां वरी पंहिंजो माना कॉल ई बंदि करे छॾींदासीं। वॾी महिरबानी शायदि साईं, तव्हां असांजे टेलीफोन कयो। कुझु दोस्तनि खे इहा दिलि चवंदी आहे त पंहिंजो आवाज़ु ॿुधनि, बिल्कुलु, पोइ इनजे करे वरी शायदि थोरी टाइमिंग रिपीट डिले सिस्टम हूंदो आहे त पोइ दोस्त वरी पंहिंजो आवाज़ु ॿुधंदा आहिनि, पोइ वरी मुखातिब थींदा आहिनि। इनजे करे असां उन्हनि जो आवाज़ु सही तरीक़े सां। सर अभी तो आप तैयारी पकड़ लें, आटे का बहरान और गैस का शदीद बहरान आपके सामने खड़ा हुआ है। गैस का तो शुरू हो चुका है जी। तो ये सूरत हाल है कि सर्दी अभी आई नहीं है और गैस का बहरान हो
बुरान को निपटने के लिए वैसे LNG कार को खरीद करने का फैसला किया इन्होंने। ये खबर अखबार ने छापी है, देखते हैं क्या होता है। सर तो मैं ये पूछना चाहता हूँ कि खान साहब यही वक्त था जब आपने जो है बिल फाड़ दिए थे, तो आज हम 14 तारीख को बिल फाड़ दें, आप बर्दाश्त करेगी ये हुकूमत? सही। सर आपने पहले यही तो किया था, यही सिखाया ना आवाम को आपने, तो फिर रिटर्न लें, आवाम आपको ये रिटर्न कर रही है। मैंने पढ़ा था, फेसबुक पे लिखा था कि पहले खान साहब ने बिल जलाए, अब दिल दिल जलाए। जलाने तो बिल के बाद दिल जल रहा है। तो अब उनके भी दिल जलाने चाहिए ना, हमें भी फिर। सही बात है, सही बात है। बहरहाल मैं देखता हूँ कि वो शऊर जो है ना, वो आगाही नहीं दे पा रहे, शायद लोग आगे नहीं आ रहे। जी, लोग आगे आने चाहिए, वैसे बिल्कुल आवाम लोग को आगे निकल के आना आना चाहिए। लोगों को अगर निकलना नहीं निकलेंगे जरूरत तो है। फिर मसला होगा। जरूरत है, क्योंकि अब लोग नहीं देखना चाहते किसी भी तरह, ना मियाँ साहब को ना जरदारी साहब को। और बिलावल और मरियम से अगर कोई देखना भी चाहता है तो कुछ अलग तवक्कुआत है उनकी, बिल्कुल। तो उस पर ये पूरा उतरते हुए अभी नजर नहीं आ रहे। सही बात। तो इस मुल्क के लिए आप लोगों को जागना पड़ेगा, बाहर आना पड़ेगा। सही। वो कुछ अलग समझ कर ही खान साहब को वोट किया था सबने। बेकार हो गया ना, सब समझे कि ये शायद नया पाकिस्तान, नया निजाम। जो बात हो रही है मदीने की, मक्के की, तो शायद कुछ और पाकिस्तान नजर आएगा। चलें जी, हम 1-1.5 दुकानें साल खुली रह होंगी गए। और हम नमाज पढ़ने जाएंगे, मगर ऐसा हुआ नहीं। और खान साहब का साथ तो यूथ ने बहुत ज़्यादा दिया। ये वो युद्ध है जिससे दुनिया में लोग डरते हैं। ये युद्ध पे बात कर रहे हैं ना, हमारे युद्ध को नशे पे लगाया, असला दिया, तालीम से दूर किया। उसकी वजह ये थी, इस युद्ध से डरते थे। ये वो युद्ध है जो बाहर जाके अमेरिका को अमेरिका बनाया इस युद्ध ने। ये युद्ध है जिसने यूके जाके यूके बनाया, रशिया जाके रशिया बनाया, चाइना जाके चाइना बनाया। ये युद्ध है आपका। चलें जी, ये अली समो साहब हमारे साथ हैं, तो गुफ्तगू तो होती रहेगी। एक अच्छा सा सॉन्ग सुन लेते हैं, घबराना नहीं है, वैसे कलाम सुन लेते हैं। अखरों का भी बेहद जमाली, ओ अखरों का भी बेहद जमाली, लालन लाजवाबी छात जमाला, ओ सोहना सूहा तुझी बेमिसाला है, कुदरत जो इहो इत कमाला है, कुदरत जो इहो इत कमाला है, ओ सोहना सूहा तुझी
लोड वदनवाबी चेहरो मताबी लोड वदनवाबी ॾिसण सवाबी बेहद जलाली ओ सोहणा सूंह तुझी बेमिसाल आहे कुदरत जो इहो ई त कमाल आहे कुदरत जो इहो ई त कमाल आहे ओ सोहणा सूंह तुझी घूरे दिलदार दुआऊं पसंद अचाऊं घूरे दिलदार दुआऊं पसंद अचाऊं पूरू थियनि इल्तिजाऊं इहो ई सवाल आहे ओ सोहणा सूंह तुझी बेमिसाल आहे ओ सोहणा सूंह तुझी बेमिसाल आहे कुदरत जो इहो ई त कमाल आहे कुदरत जो इहो ई त कमाल आहे ओ सोहणा सूंह तुझी बेमिसाल आहे ओ सोहणा सूंह तुझी सही वाह सही बेहतरीन कंपोजिशन मुंहिंजी पंहिंजी आहे इहो कुदरत जो कमाल आहे साईं दिलदार अबड़ो साहब मुंहिंजी तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे मेलोडी सां भरपूर हुई सो इहो मुंहिंजो पसंदीदा गानो हो मां कोशिशि कयमि तव्हां सभु खे ॿुधायूं वाह 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 पोइ असांजो पसंदीदा गानो ॿुधंदव तव्हां असांजो गानो ब्रेक जो हूंदो आहे सुनहरी साई वठूं था मोटी अचूं था ॾिसंदा रहिजो सलाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन सलाम सिंध हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था खिल भोग टहकनि सां टिमटारी प्रोग्राम तव्हांजी समातुनि सातुनि ताईं पहुचे थो ऐं तव्हां ताईं हिकिड़ी सुठी ख़बर पहुचायूं पिया त डाबर आमला शैम्पू हेयर ऑयल मार्केट में मौजूदु आहे जेकॾहिं तव्हां वार सुठा करणु चाहियो था बहितर करणु चाहियो था जड़नि खां वार मज़बूत करणु चाहियो था वार छणंदा आहिनि किरंदा आहिनि या ड्रिगा न थींदा आहिनि त पोइ उनजे लाइ डाबर आमला हेयर ऑयल मार्केट में मौजूदु आहे रेगुलर जेकॾहिं तव्हां रोज़ाना जी बुनियाद ते जेकॾहिं लॻाईंदव तव्हांजा वार ॾाढा मज़बूत थी वेंदा शैम्पू मार्केट में मौजूदु आहे शैम्पू बि लॻायो ऐं उनखां पोइ बि तव्हां उनजो रिज़ल्ट ॾिसी सघो था डाबर आमला शैम्पू मार्केट में मौजूदु आहे हेयर ऑयल बि मौजूदु आहे असांजे वारनि जी जेका रौनक आहे उनजी जेका आहे सा ॻाल्हि जेकॾहिं कजे राज़ जी त उहो राज़ अॼु असां फाश कयूं था डाबर आमला हेयर ऑयल असली आमला डाबर आमला असली आमला डाबर आमला मार्केट में मौजूदु आहे तव्हां वठी सघो था डार्क जेके आहिनि से हेयर बि करे थो वारनि खे कारो बि करे थो रंग करण जी ज़रूरत मुंहिंजे ख़्याल में न पवंदी माना तव्हांजा वार कारा ऐं घाटा सिल्की थी वेंदा आहिनि वाह वाह ऐं ड्रिगा बि थी वेंदा आहिनि सो मौज़ महिमान असां सां गॾु आहिनि सूमरो ख़ान नुड़ी साहिब असां सां गॾु आहे हमज़ा ख़ान ऐं रिफ़त सलीम कुरैशी साहिब असां सां गॾु आहे सलीम कुरैशी साहिब ये बताएं कि
इसके अलावा ये तो एहतजाज आप कर रहे हैं, इसके अलावा क्या मसरूफियात होती हैं आपकी? माशाल्लाह से आप जो हैं वो डिप्टी मेयर भी हैं, तो उसमें क्या आपकी खिदमात होती हैं? पीस के हवाले से जो है मैं काम करता हूँ और पीस के जितने भी इदारे पाकिस्तान में हैं उन तम से रिलेटेड हूँ मैं। अमन ही अमन चाहिए जी, अमन ही अमन चाहिए। और उसके अलावा शेखुल कुरैश है, कुरैशियों की बिरादरी की, उसके अंदर भी चीफ एडमिनिस्ट्रेटर पाकिस्तान हूँ मैं। अच्छा जी। और उसके अलावा जो है वर्ल्ड पीस एम्बेसडर भी हूँ मैं पीस के हवाले से, मैंने आपको बताया। और ह्यूमन राइट्स का डायरेक्टर इन्फॉर्मेशन वर्ल्ड भी हूँ। ज़्यादा मैंने कश्मीर पे काम किया है जी, और कश्मीर के लिए आवाज़ उठाता रहता हूँ हर प्लेटफॉर्म पे। कश्मीर बनेगा पाकिस्तान इंशाल्लाह। जद्दोजहद जारी है, जद्दोजहद जारी है। और इसमें मैं इमरान खान को जो है अप्रिशिएट करूंगा कि पहला वजीर आजम था कोई जिसने जाके आंखों में आंखें डाल के बात की यूएनओ के अंदर, वरना आज से पहले किसी ने इस तरह बात नहीं की थी। और 73 सालों में से 50 सालों से ये मसला जो है ना सुकून में पड़ा हुआ था, सिर्फ हम पाकिस्तान में चीखते थे बस। मगर दोबारा यूएनओ में चीखना, इस मसले को उठाना, इसके ऊपर कार्रवाई करने में इमरान खान का बहुत बड़ा क्रेडिट है। चले एक अच्छी तब्दीली तो आई। जी जी जी, इस मामले में उसको क्रेडिट जाता है, बिल्कुल जाता है। सही सही सही। मतलब मसरूफ होते हैं पूरा दिन एक्टिविटीज में। जी जी। और खास तौर पर जैसे शेखुल मुस्लिमीन की बात की आपने, शेखुल कुरैश मुस्लिमीन की आपने बात की थी शायद, तो ये पूरा सिलसिला। जी जी, कमिश्नर से उस हवाले से गोश्त का इनका मसला है, उस पर मीटिंग रहती है मेरी। गोश्त का मसला अच्छा, गोश्त के रेट का इशू ये है कि कमिश्नर कराची जो है वो 8 साल हो गए ये भूले बैठे हैं कि गोश्त का रेट बढ़ाना है या क्या करना है। गवर्नमेंट का ऑफिशियल रेट है 350 रुपए किलो, हमें कितने का मिलता है? 750-800 रुपए का। तो गोश्त वाले कह रहे हैं कि ये जो रेट है ना, आप एक्चुअल ये रेट ले आओ 750-800। तो इससे क्या होगा कि करप्शन बंद हो जाएगी सारी, और जो जितने का हम बेच रहे हैं वही पैसा आएगा, तो मनी वाइट हो जाएगा। मगर ये करने को गवर्नमेंट तैयार ही नहीं है, कमिश्नर तो करता ही नहीं है ये। क्यों? क्योंकि इन सबके डीसी, कमिश्नर, एसडीएम, इन सबके भत्ते मर जाएंगे, रिश्वत मर जाएगी। 350 रुपए गोश्त उन्होंने रेट रखा हुआ है, मिल 750-800 रहा है, तो वहाँ रेट मारते हैं, पैसे लेते हैं ये रेट क्यों इतना? अबे भाई, तो तुम जाओ बाजार से गाय बकरा खरीदो, काटो, बेचो, हिसाब निकाल लो क्या रुपए पड़ रहा है। तो 10 दफा ऐसी टीमों ने चेक किया तो उनको यही रेट आया 750-800 जितने में खरीद रहे हैं, मगर रेट नहीं लाते ये। अच्छा। और गोश्त का हमारा इतना बड़ा काम है, अगर इसको सीरियस ले लें हम गोश्त के काम को, तो पाकिस्तान का कर्जा 3 महीने में उतार देंगे सिर्फ गोश्त वाले। अच्छा भाई, आपका चाइना, सऊदी अरब, खान साहब के जो मशीर हैं वो सुन लें। जी जी, चाइना, सऊदी अरब और मलेशिया, इन 3 जगह पे आप गोश्त बेचना शुरू कर दें, आपका मुल्क का कर्जा 3 महीने में उतर जाएगा। यही काम इंडिया कर रहा है, आपका पड़ोसी अफगानिस्तान में, सऊदीया में और चाइना को गोश्त बेच रहा है, जबकि चाइना कह रहा है मुझे स्लेटर हाउस चाहिए पाकिस्तान में, पार्टनरशिप करने को तैयार हूँ। कोई जू नहीं रेंगते। एम्बेसडर के ऊपर मैंने लेटर लिखा था खास आपको कि आपके पास बहुत जबरदस्त लोग हैं, बहुत अच्छी टीम है, आप जावेद मियादाद को लें, आकिब जावेद को लें, वसीम अकरम को लें, इन सबको एम्बेसडर बना दें दुनिया में। आपके पास पैसा आना शुरू हो जाएगा, जनरेट होना शुरू हो जाएगा। आप जो मांगते हैं ना, तो ये फेसेस के ऊपर पैसा मिलता है। आप इनको जब एम्बेसडर बनाएंगे, ये मांग के ला के देंगे आपको। सही पैसा जनरेट कजन सही सुमरा साहब जेकॾहिं थरपार करके बि थोरो सियाहती मर्कज़ सुठे तरीक़े सां बणाया हुजे त छा ख़्यालु आहे तव्हांजो? तूं पैसा इलाही असांखे मिली सघंदा, जनरेट थी सघंदा, जेकॾहिं सियाहती मार्ग हुजनि सुठा ऐं प्रॉपर नमूने सां हुते सहूलियतूं ॾिनियूं वञनि, त मां सम्झां थो माण्हू इलाही ईंदा घुमण फिरण, ईअं त अचनि था। बिल्कुलु। थरपारकर में हिकिड़ो अहिड़ो हंधु आहे जेके नगर पार्कर, तव्हां ॾाढो यकीन ॿुधो हूंदो। नगर पार्कर हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो आहे जंहिंमें बरसाति जो पवे थी, वसकार हुते थिए थो, सावक थिए थी। तक़रीबन कोई 4-5 महीना तक़रीबन सियाहत जो मर्कज़ रहे थो। अच्छा, असां ॾिसूं था तक़रीबन कराची माण्हू पाण मरादो अचनि था, पंहिंजे लेखे घुमी फिरी वञनि था। कराची खां वठी पूरो तक़रीबन ही जेको विचोलो आहे, हैदराबाद डिवीजन, बेपुफास डिवीजन, ही जेको सो बदीन खां, ठटे खां, कराची खां नथा वञनि, तक़रीबन को मतिलबु 1500-2000 प्लस गाॾियूं वञनि थियूं। जॾहिं एंट्री थिए थी न, त रेंजर चेक पोस्ट ते असां पुछा कंदा आहियूं। लेकिन मसइलो इहो त उते कंहिं क़िस्म जी फैसिलिटी न आहे, ऐं उहो पत्थर, उहो जेको कारूंजर जबल जेको आहे, उनखे चयो वेंदो त हू पिंक माउंटेन आहे। अच्छा, इहो पूरे पाकिस्तान में अहिड़ो माउंटेन कोन्हे, यकीन मञो। मतिलबु पत्थर ही साम्हूं जेको पत्थर पियो न, हेड़ो स्मूथ आहे, लसो आहे। अच्छा, हा, जहिड़ो कर असां हुनजी जेका ग्राइंडिंग कई आहे, हुनजी पॉलिश कई आहे, हा बिल्कुलु अहिड़ो। ऐं ॿियो कलर हुनजो पिंक आहे, पिंक कलर आहे। ही जेके जबल कराची वारा या मथे असां जेके ॾिसंदा आहियूं नादुन एरिया में, इहे त कारा ऐं खुरदरा आहिनि। ही बिल्कुलु अहिड़ो साफ़ु सुथिरो 12 स्क्वायर किलोमीटर तक़रीबन उहो आहे। ऐं उनजी जेका आहे हाणे त ख़ैर कटिंग बि थिए पई, उनजे लाइ बि चार्ज अलॻि थिया आहिनि। लेकिन ज़रूरत उन शइ जी आहे त उनखे सियाहत जे हवाले सां उते जेके रिज़ोर्ट्स वग़ैरह हुजनि, होटल्स हुजनि,
कौन करेगा सर आपकी बात? जी जिसने करना है इमरान खान वही सबसे कह रहा है ये करो। गवर्नमेंट की बात करते हैं, लेकिन अगर ये होगा तो वहाँ पे ये होगा कि इसमें शहाद के हवाले से बहुत हम अर्निंग करेंगे। इस हवाले से ख़बर आहे परे वेंदासीं टायर पंचर थींदो तॾहिं मसइलो थींदो। बिल्कुलु हाणे का शइ सहूलियत न आहे, फैसिलिटीज़ न आहिनि, फैसिलिटीज़ जेकॾहिं हुजनि त पोइ मतिलबु उन जी का फीस वग़ैरह का रखिजे। जीअं असां नॉर्दन एरियाज़ में वेंदा आहियूं उनजी जॻह सां उहा आहे टिकट ऐं फीस आहे न, का बि एंट्री फीस न आहे, का फैसिलिटी न आहे। माण्हू वञे थो, फैमिली सां वञनि था माण्हू, जॾहिं उनजो अट्रैक्शन ॾिसी वञनि था उते, पोइ जेकॾहिं लेट थी वई राति जो दरबदर थी था वञनि। रिहाइश लाइ होटल कोन थी मिले, यानी गेस्ट हाउस कोन थो मिले, ऐं मानी खाइण जे लाइ होटल कोन थो मिले। इन हवाले सां आउं थोरी हिकिड़ी ॻाल्हि ऐड कंदुसि हमज़ा जी ॻाल्हि खे एंडोर्स कंदे त भई असां ठीकु आहे इहे गवर्नमेंट जे साम्हूं एहतजाज रखूं, ॿियो पंहिंजो जाइ ते इहो कमु त करिणो आहे असांखे। उन सां गॾोगॾु जेको असांखे इहा शइ पैरेलली जेका करणी आहे उहा इहा आहे त असां पंहिंजे नौजवाननि में स्किल्स पैदा करियूं ऐं हुननि खे गवर्नमेंट जॉब जे बजाए पंहिंजो कारोबार तव्हांजी हिन खे अगरि मिसाल ॾियां, असांजे पाड़े में जीअं असां पाड़े में रहूं था उते स्कूल्स जो पूरो हिकिड़ो हब आहे, जेके न आहिनि तक़रीबन 15-16 खनि स्कूल्स हिकिड़े ई पाड़े में, हिकिड़े मोहल्ले में। उते मोस्टली जेके बिल्डिंग्स आहिनि उहे रेंट ते आहिनि। यकीन मञो जेकॾहिं 20 रूम जी 30 रूम जी जेकॾहिं बिल्डिंग आहे त हुनजो 1.5 लाख 2 लाख रुपया ऐं यकीन मञो हुनजी हाणे अंदाज़ो लॻायो 30 ऐं 20 रूम वारी जेकॾहिं बिल्डिंग आहे त हुनजी वर्थ केतिरी हूंदी? करोड़ में हूंदी। हाणे हिकिड़े पासे जंहिंजो मिसाल तौरु 4 करोड़ जी जेका बिल्डिंग आहे हुनजो हुनखे 1.5 लाख रुपया मिले थो। ऐं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त जेकॾहिं ईअं पंहिंजो नौजवान करे, हीअ जेको पेंडेमिक आयो हिन जे मिड में असांजो नौजवान हिकिड़ो तव्हांखां उर्दू स्पीकिंग आहे उदयपुरी उहो हिते अचे थो ऐं जोहर जे हिकिड़े हंध ते हू बिरयानी जो 3 देगूं सुबुह जो ठाहिजे तो शाम जो 5000 पंहिंजे खीसे में वठी वञे, यानी नो इन्वेस्टमेंट। ऐं हुन पासे 4 करोड़ जी इन्वेस्टमेंट तव्हांखे हेतिरो, ऐं जॾहिं स्किल्स हुन वटि आहे ऐं महिनत करे थो त एतिरो कुझु करे सघे। सही वॾी महिरबानी साईं सुमरा साहिब, तव्हां सुमरा खान नूरी साहिब, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, लख थोरा क़ीमती कारायती गुफ्तगू थी। हमज़ा रहमान आपका बहुत शुक्रिया प्रोग्राम में आए, और रिफत सलीम पुरी साहब थैंक यू सो मच आप प्रोग्राम में आए। अली समद साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। सर मैं आखिर में मैसेज देना चाहूँगा, 14 तारीख को इतवार वाले दिन दोपहर 2:30 बजे कराची प्रेस क्लब पे हम निकल रहे हैं आपके लिए, आपकी आवाज़ बन के। आप लोगों की शिरकत की बहुत ज़रूरत है, आए ताकि कोई रिलीफ पैकेज गवर्नमेंट से ले सके, खास आपको किसी तरह जो है जगा सके। गवर्नर हाउस पे 2 घंटा धरना देंगे, इसके अंदर हम कमिश्नर कराची के पास अब से कुछ देर में मैं जा रहा हूँ, मेरी मीटिंग है, तो दुआ करें कि ये हमें आसानी से दे दे, वरना हर हाल में हमें गवर्नर हाउस तो पहुंचना है। चलें जी, नेक तमन्नाएं आपके साथ हैं हमारी। डाबर आमला मार्केट में मौजूद है, वार ड्रिगा करणु चाहियो था, सुठा करणु चाहियो था, जड़नि खे मज़बूत करणु चाहियो था त डाबर आमला हेयर ऑयल लॻायो, वार मज़बूत सिल्की बणायो, ऐं जेकॾहिं रेगुलरली इस्तेमालु कयो था त पोइ तव्हांजा वार स्ट्रॉन्ग थियनि था, वॾा थियनि था, ऐं कारा बि थियनि था वार, माना कारो कलर बि अची वञे थो। सो कलर करण जी ज़रूरत न आहे। डाबर आमला जेको जड़नि खे मज़बूत करे थो, ख़ूबसूरत करे थो। डाबर आमला हेयर ऑयल जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कयो था त पोइ तव्हांजा वार पाण ॿिया तव्हांजे वारनि जी तारीफ़ कंदा, ऐं तव्हां चवंदो त वाकई को हेयर ऑयल मां लॻायो आहे जो माण्हू पुछा कनि था। हाँ सर, बिल्कुुलु असली आमला डाबर आमला। ऐं जेकॾहिं तव्हां 20-30 मिंट जो जेकॾहिं लॻाए करे छॾे ॾियो था त पोइ तव्हां अञा उन जो रिज़ल्ट वधीक ज़बरदस्त ईंदो। इहो कीअं तव्हां ॿुधायो थोरो, जीअं अॻाड़े ॿुधायो सवेर, त इहो कीअं माना मसाज कजे, छा कजे? जी, चङी तरह मसाज कजे डाबर आमला हेयर ऑयल सां, जेको असली जड़ियुनि बूटियुनि सां ठहियलु आहे। उनखे मसाज करे 20 मिंट ताईं 25 मिंट ताईं तव्हां छॾे ॾियो। उनखां पोइ डाबर आमला शैम्पू सां वॉश कयो, इंशाल्लाह रिज़ल्ट ॾाढो सुठो मिलंदो। सही डाबर आमला शैम्पू मार्केट में मौजूदु आहे, वॉश कंदो तव्हांजा वार ॾाढा भला सिल्की सुहिणा लॻंदा। सो डाबर आमला हेयर ऑयल मार्केट में मौजूदु आहे, नंबर 1 हेयर ऑयल आहे। असली ऑयल कहिड़ो आहे? असली आमला डाबर आमला। असली आमला डाबर आमला मार्केट में मौजूदु आहे। जेकॾहिं रेगुलरली तव्हां इस्तेमालु कंदव त पोइ तव्हांजा जेकी ख़ासि तौर ते जेकी जड़ूं आहिनि वारनि जूं उहे ॾाढियूं ज़बरदस्त थींदियूं। ऐं इम्पॉर्टेंट जेको स्टेप आहे उहो इहो आहे त रेगुलर तव्हांखे इस्तेमालु करिणो आहे डाबर आमला। ऐं असांजूं वधियूं भेनरूं ख़ासि तौर ते परेशान हूंदियूं आहिनि, वार नंढा आहिनि, या ईअं खणी चऊं अमड़ियूं परेशान आहिनि त शादी थियण वारी आहे न्याणीअ जी, ऐं वार नंढड़ा आहिनि, इहे वार तकड़ में कीअं वॾा कजनि, त पोइ इन जे लाइ बि डाबर आमला हेयर ऑयल मार्केट में मौजूदु आहे। परेशान थियण जी का ॻाल्हि न आहे। ऐं जीअं शाज़िया ॿुधायो त जेकॾहिं मसाज करे थोरो पोइ वरी शैम्पू सां तव्हां वार जेके आहिनि से उहे धोई वठंदव। शैम्पू मार्केट में मौजूदु आहे डाबर आमला। डाबर आमला नंबर 1 हेयर ऑयल पाकिस्तान जो। सो उन्हनि जी वॾी महिरबानी जिन सां ताबुन कयो। अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ूं महिमान आया डाबर आमला शैम्पू ऐं हेयर ऑयल वारनि उन्हनि जे लाइ
तोहफ़ा बि उमाणिया आहिनि ऐं असां सां गॾु जेकी दोस्त हुया सुमरो खान नोड़ी ऐं हमज़ा रहमान उन्हनि सां ही तोहफ़ो वेंदो शाज़ ही थोरो सर्व कजो हिन पासे डाबरा अमला जो तोहफ़ो साईं तव्हां सां गॾु वेंदो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो लख थोरा और कुरैशी साहब आपने भी बहुत अच्छी गुफ्तगू की डाबरा अमला शैम्पू हेयर ऑयल का तोहफ़ा आपके साथ भी जाएगा थैंक यू सो मच प्रोग्राम में आए अली समा साहब हेयर ऑयल भी जो सर ये डाबरा अमला हेयर ऑयल एंड शैम्पू जो तव्हांजा तोहफ़ो आहे अली समा साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं हाणे तव्हां जेको आहे न बाक़ाइदा ॿिए चकर अचो त रिज़ल्ट ॿुधाइजो डाबरा अमला हेयर ऑयल ऐं शैम्पू जो रिज़ल्ट छा आहे सो मज़ महिमान जी सभिनी वॾी महिरबानी ऐं डाबरा अमला वारनि जी वॾी महिरबानी जिन असां अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में साथ निभायो अॼोको प्रोग्राम हिते पूरो थिए थो शाज़िया शेख इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलायूं था हयाती बख़ैर सुभाणे वरी इन प्रोग्राम में मुलाक़ात थींदी तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो दिलि वारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो बुज़ुर्गनि जो बीमारनि जो उन्हनि जो ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे अली समी साहिब खां आख़िर में कलाम ॿुधंदासीं सो टेक केयर अल्लाह हाफ़िज़ बाय बाय पाकिस्तान जिंदाबाद जी तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां ॻाल्हियूं गीत ॿुधायां ॻाल्हियूं गीत ॿुधायां तोखे मोती जी महकायां तोखे मोती जी महकायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां ॻाल्हियूं गीत ॿुधायां ॻाल्हियूं गीत ॿुधायां तोखे मोती जी महकायां तोखे मोती जी महकायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां फुटियो आहे चांडियो खिन में तो सारू हर लाया जेठ फुटियो आहे चांडियो खिन में तो सारू हर लाया मोर तूं टियो डेलनि खे थी मोर तूं टियो डेलनि खे थी वित वित नेण विछायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां ॻाल्हियूं गीत ॿुधायां ॻाल्हियूं गीत ॿुधायां तोखे मोती जी महकायां तोखे मोती जी महकायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां बसंती भाया रोहिणे जी रुत में तुंहिंजो बीत बसंती भाया नींगर नंगर बारिज तोखे नींगर नंगर बारिज तोखे वायन में वरझायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां ॻाल्हियूं गीत ॿुधायां ॻाल्हियूं गीत ॿुधायां तोखे मोती जी महकायां तोखे मोती जी महकायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां लतीफ़ जी तोखे न्यातो शाल निभाया धरती शाह लतीफ़ जी तो सां नातो शाल निभाया अमन अमान जी नगरी खे शल अमन अमान जी नगरी खे शल बेवस बिस्त बणाया आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां ॻाल्हियूं गीत ॿुधायां
ॻाल्हियूं जी महकायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं जी ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं जी ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं जी ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं जी ॿुधायां